अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम सहरी टाइम इंशाअल्लाह ताला हे तक़रीबन तव्हां मूंसां 2 कलाक खनि गॾु हूंदव ऐं निज क़ुरान आहे, ॿियो त असां वटि कुझु कोन्हे, या रसूल जी हदीस आहे सही, ॿियो टियों को बि असां वटि हिते किताब कोन्हे को मूं वटि। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद, आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मां आयत क़ुरान जी पढ़ां थो जंहिंमें रब साईं फरमाए थो सूरे अनाम जी 71 में, कुल नदऊ मिन दूनिल्लाह, चए थो त छा असां अलाह खां सवाइ ॿियनि हस्तियुनि खे सॼूं, मा ला यनफउना वला यज़ुरुना, जंहिंजे हथ में न नफ़ो आहे न नुक़सानु आहे, ऐं जे असां इहो कमु कयूं वनुरद्दु अला आकाबिना बाद हदान अल्लाह, पोइ हे जो अलाह असांखे क़ुरान ॾिनो आहे, इन जे मौजूदगीअ में इंस्ट्रक्शन उन में जेके ॾियनि त पोइ उनखे छॾे खुड़ियुनि ते पोइ हिते वञूं। हाणे जेको मां ॾिठो आहे न, असल शइ जेका अलाह असांखे पैदा कयो आहे उहो इन लाइ पैदा कयो अथई, अकुलु ॾिनो अथई त तव्हां इहो रियलाइज़ कयो त मां हर शइ जो मालिक आहियां। छो त हीअ जेके शयूं पैदा कयूं अथई पहिरीं हुयूं कोन, माना नापेद हुयूं, जंहिं मां पैदा कयूं अथई, छा मां पैदा कयूं अथई, मटीरियल किथां असांखे का ख़बर कान्हे। हाणे अलाह ताला हिन दुनिया में त चए थो त ताउन उलल बिर व तक़वा, हिक ॿिए सां मुहबत कयो, ॾियो वठो, पर जेकी शइ अलाह सां ताइलुक़ रखे थी, ग़ैब जूं शयूं आहिनि, उहो अलाह चए थो त तव्हां अहिड़नि माण्हुनि में, मिसाल तौरु अलाह जी असांखे तारीफ़ 100% खपे, पर असीं चऊं था त 3-4% कंहिं अहिड़ी शख़्सियत खे ॾियूं था जेका ॿुधे बि कान थी, गुज़ारे वई आहे, इन ते अलाह कावड़ थो करे त बाबा कहिड़े हिसाब में तव्हां उनखे ॾियो था, न ॿुधे थो, न उनजे हथ में प्रॉपर्टी आहे, ॾियण वारो मां आहियां। तंहिंजे करे जेको अलाह आहे उहो चए थो सॼी तारीफ़ मुंहिंजी कयो, इन में शेयर कंहिंखे न ॾियो। बाक़ी हिन दुनिया में जेकॾहिं हिक ॿिए सां ताउन कयो था त हिते तव्हांखे जुदा सवाबु मिलंदो, पर ग़ैब जी ख़बरुनि में सिर्फ़ु अलाह खां घुरिणो आहे। त चए थो क़ुर शरीफ़ में त ए पैगंबर चईं त भला तव्हां अहिड़ी शइ खे सॼूं जेको न हुनजे में ॾुख आहे न सुख आहे, ऐं पोइ उन खां पोइ चए थो त अलाह जो असांखे क़ुर शरीफ़ में सॼी ॻाल्हि सम्झाई, जेको हींअर ॿुधायां पिए थो, त पोइ माना असां खुड़ियुनि पर पोइ हिते मोटूं। कल्लज़ी इस्तहवतहु शैतान शयातीन फिल अर्द, यानी इन जो मिसाल ईअं आहे त कंहिंखे चरियो करे छॾियो आहे शैताननि, ऐं हू झंग में वथे थो, हैरान थी घुमंदो। असाबु यदऊनहु इलल हुदा आतीना, ऐं ॿिया माण्हू जेके नेक माण्हू जे सॾनि पिया था, अचु बाबा क़ुर हीअं थो चए, तूं चरियो थी वियो आहीं, मेंटल थी वियो आहीं, काॾे थो डुकंदो वती, अलाह खां घुर, त चई त अचे ई कोन थो। कुल इन हुदल्लाह हुअल हुदा, क़ुर जेको अलाह पाक ऐं नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका असांखे हदीस मिलियल आहे, पैगंबर इहा ई ॾसियल वाट आहे। व उमिरि न आई, असांखे इहो हुकुम ॾिनो वियो आहे, हुकुम ॾिनो वियो आहे अलाह जे तरफ़ां, ले नुस्लिम ले रबिल आलमीन, त असां अलाह जे चवण ते हली उनजी फरमान बरदारी कयूं। तॾहिं हू चवे थो त जेकॾहिं घुरो था त मूंखां घुरो, इन में मां कंहिंखे बि शेयर कोन ॾींदुसि ऐं न ॾिनी आहे। ऐं ॿियो हुकुम छा आहे, वन अकीमु सलात, त हीउ हुकुम निमाज़ पढ़ो, खाउंसि ॾिजो, ऐं अलाह आहे जंहिं ॾांहुं उथारिया वेंदव अलाह खां। उन खां पोइ अचे थो आयत नंबर 73 में, हुअ जी ख़ल्क़ समावात वल अर्द बिल हक़, चए थो अलाह साईं हिन में अचे थो त इहो सोचो त सही त हीउ जेको मूं सिस्टम ठाहियो आहे, उहो अलाह जो जेको माण्हू आहे, चए हे जो असां हीउ सिस्टम ठाहियो आहे, इन में हर शइ ॾिनी अथऊं, खजूर ॾिनी अथऊं, पार्कूं ॾिनियूं अथऊं, सभु शइ ॾिनियूं अथऊं, त इहो हुन कंहिं डिज़ाइन कयो आहे, ऐं इहो उन्हीअ कयो आहे जंहिं हिन ज़मीन ते हर क़िस्म जो हक़ु रखियो आहे। यकूल कुन फयकून, ऐं हू जेको चवंदो त थी त उहा शइ थी थी पए। को लहुल हक़ु, संदसि इहा ॻाल्हि सची आहे। लहुल मुल्क यौम युनफ़िक़ फी सूर, ऐं जॾहिं जंहिं ॾींहुं सूर में फूकियो वेंदो त ॾींहुं रुॻो जी बादशाही ॻुझ ज़ाहिर थी पवंदो, ऐं उहो हिकमत वारो ख़बरदार, उहो हकीमुन ख़बीर आहे। माना अलाह सभु कुझु ॾिसे वेठो। मिसाल तौरु चए थो त इस्काल इब्राहिम लबी आज़र, इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पीउ खे चयो त तूं बुतनि खे ख़ुदा करे छो थो वठी, छो त बुत वरी बुज़ुर्गनि जा रखिया आहिनि न, क़बरूं बुज़ुर्गनि जूं, त जीअं त हे त मरी विया आहिनि, हाणे हाई ज़िंदा त अलाह जी ज़ात आहे, हिन सां ख़बर कान्हे तव्हां इन्हनि खे कीअं था ख़ुदा करे वठो।
ऐं चयईं बेशक सियाणो आहियां, आउं तोखे तुंहिंजी क़ौम खे पधरी गुमराहीअ में ॾिसां थो। अहिड़ी तरह अलाह फरमाए थो त इब्राहिम अलैहिस्सलाम बि आयो न, कज़ालिक नूरिय इब्राहिम मलकूत समावात वल अर्द, त असां इब्राहिम अलैहिस्सलाम खे अकुलु ॾिनो, सम्झ ॾिनो, हू आसमान ते निहारे पियो, आसमान जी शयुनि ते, वली यकून मिनल मूकिनीन, हिनखे यकीन अची वञे त अलाह सिस्टम कीअं ठाहे। असांखे बि इहो थो चवे, पंहिंजो इंटेलिजेंस यूज़ कयो, तव्हांजे फ़रिश्तो कोन अची तव्हांखे चवंदो। त हिन छा कयो, उन मंदर में वेंदो हो, पीउ जे मंदर में, ऐं जो पीउ बुत ठाहींदो, पोइ हिकिड़ो नंढिड़ो बुत रखियो अथईं, हिकिड़ी वॾी माईअ जो रखियो अथईं, ॿियो वॾो, माना अहिड़ा बुत रखियईं त नंढा ॿार नंढे ॾे होॾे इहे सभु रखियईं। ऐं हे जेके हिन जी जेका पिक्चर असां वटि आई आहे, जा हीअ आहे। पोइ चऊं त हे जेको सो हे चंड जो अलाह आहे, हे तारनि जो अलाह आहे, ऐं ही सिज जो अलाह, माना वॾनि नंढनि जे लाइ। बहरहाल फलमा जन अलही लईल रा कोकबन, राति जॾहिं थी वई त तारो ॾिठईं आसमान में, चवणु लॻो त हा काल हाज़ा रबी, हीअ आहे मुंहिंजो पालण। फलमा अफल काल लाओ बिलाफलीन, पर जॾहिं शाम जो वरी सुबुह जो लही अची, इहो अलाह कीअं थो थी सघे, यानी बीठो आहे निहारे वेठो, असां मौजूदु आहियूं, पाण गुम थी वियो आहे, इहो अची मुंहिंजो अलाह कोन थींदो। त इन्हनि पंहिंजे जेके बुतखाने में इहो पंहिंजो तारे जी मूर्ति लॻाई, ऐं ॿार सभु इन खे पूॼींदा हुआ। ऐं इन तारे जी मूर्तीअ जा कई जेके चाइना में बि स्टार गॉड्स, जेके तारनि जूं मूर्तियूं चाइना में बि मौजूदु आहिनि। वरी चऊं त न पंहिंजो चंड जेको आहे न, इहो हक़ीक़त अलाह वॾो आहे। फलमा रा कमर बाज़गन, जंहिं ॾिठईं चंड चिमके पियो, काल हाज़ा रबी, चए त रब त इहो ई थो मूंखे लॻे। फलमा अफल, पर जॾहिं वरी चंड लही वियो फजर जो, काल लम यहदीनी रबी लाकूनन मिनल क़ौम ज़ालिमीन, चई हाणे मां अलाह ते खे थो चवां, जंहिं हिननि खे पैदा कयो आहे, मूंखे ज़रूरु हिदायत ॾिए त मां गुमराह थी वेंदुसि। ऐं हे जेको आहे सो इहो चंड जो इहो बुत आहे। ऐं वरी हे जेको आहे सो चाइनीज़ में वरी हीअ आहे चंड जो ख़ुदा, ॾिसो हुनखे चंड हथ में आहे। वरी पोइ फिरंदे 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 इब्राहिम सलाम फलमा रा शम्स बाज़गतन, त वरी ॾिठईं सिज खे। हाणे हे सिज जो हे जेको आहे सन गॉड इन हिंदुइज़म, या हे जेको आहे सो चाइनीज़ सन गॉड, इहे आहिनि। ऐं इन्हनि जहिड़ी का शिकिल लॻल हुई, त सिज खे जो ॾिठईं त चिमके पियो, काल हाज़ा रबी हाज़ा अकबर, चई हा हे आहे सभिनी जो रब, छो त वॾो आहे। फलमा अफलत, पर जॾहिं शाम जो सिज लही वियो, काल या क़ौमी इनी बरीन में मां तुशरिकून, चई मुंहिंजी क़ौम, हे तव्हां अहिड़नि शयुनि खे था ख़ुदा मञो जेके पाइदार कोन्हनि, के हलिया था वञनि, तंहिंजे करे मां बेज़ार आहियां, इहो तव्हां शिरक था कयो। हे जेको मूं तव्हांखे ॾेखारियो सन गॉड इन हिंदुइज़म ऐं सन गॉड इन चाइनीज़, अहिड़े क़िस्म जी। हाणे उन वक़्तु इन जी शिकिल कीअं ई मां नथो चई सघां, पर इहा अञा ताईं सिलसिलो मौजूदु आहे। सन गॉड, मून गॉड, स्टार गॉड। पोइ छा चवणु लॻो, मोस्ट इंटेलिजेंट स्टेटमेंट, ऐं उहा तव्हांखे बि करणु खपे। छा थो चवे, इन्नी वजहत वजीअ लिलज़ी फ़तर समावात वल अर्द हनीफ़ा, चई बसि हाणे मां ईअं थो चवां त मां उन्हीअ खे अलाह मञां थो जंहिं ज़मीन आसमान पैदा कई आहे, वमा अना मिनल मुशरिकीन, ऐं आऊं हाणे अलाह सां हिननि शयुनि में शिरक न कंदुसि जंहिंजी पाइदारी कोन्हनि। बसि किथे आहे अलाह मूंखे न आहे ख़बर, पर जिथे बि आहे मां चवां थो त मुंहिंजो अलाह उहो आहे जंहिं ज़मीन आसमान पैदा कयो आहे, असांखे पैदा कयो। ज़बरदस्त कमु थी वियो न, हाणे पहुची वियो अलाह ताईं। हिते हू चिड़ी पिया, छो त हुनजो धंधो पियो हले। हिन जो पीउ ख़ुदि उहो बुत ठाहींदो, ठाहे पोइ वरी यकदमि चवंदा थिए तव्हांजी मुरादूं थो पूॼूं करे। पोइ हिन जी क़ौम बिगड़ी बि रही, चई हे तव्हांजो छोकिरो कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे, नऊज़ बिल्ला। हा जहू क़ौम हू, पोइ हिन पंहिंजी क़ौम सां तकरार कयो, संदसि क़ौम साणुसि तकरार कयो। चवणु लॻई त तव्हां मूंसां विढ़ो था इन मसइले में, जॾहिं की अलाह मूंखे सम्झ ॾेई छॾी आहे। वला अख़ाफ़ मां तुशरिकून बिही इल्ला यशा, ऐं चयईं त मूंखे जंहिंखे साण शरीक था कयो त उनखां मां कीअं डिॼंदुसि, इहे अलाह त न आहिनि। ऐं बाक़ी मुंहिंजो रब जेको चाहींदो उहो ई थींदो, ऐं सभु का शइ पंहिंजे पाल सां इल्म में समाई आहे, छो त एॾो वॾो सिस्टम हलाए थो, बारिशूं थो वसाए, ज़रूरु हुनजो सिस्टम आहे, मां न तव्हां इन्हनि खां डिॼंदुसि। चए थो त
चवेनि थो, हाणे आर्ग्यू थो करे, इंटेलिजेंट हो न, ज़हीन हो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम। चए थो कैफ़ अख़ाफ़ु मा अशरक्तुम, चई जंहिंखे अलाह सां शरीक कयां थो उन खां मां कीअं डिॼंदुसि। वला तख़ाफ़ुन अन्नकुम अशरक्तुम बिल्लाहि मा लम युनज़्ज़िल बिही अलैकुम, ऐं तव्हां वरी अलाह सां इहो शरीक था कयो जंहिंजी तव्हां वटि का सबूत कोन्हे को, न को अलाह ताला अहिड़ो को किताब लाथो आहे। फ़अई फ़रीक़ैन अहक़ु बिल अमन इन कुंतुम तालमून, पोइ ॿुधाए त अलाह ताला हिन दुनिया में सुख कंहिंखे ॾींदो, शिरक करण वारनि खे ॾींदो, जेके पथरनि जी पूॼा या मोलनि खे पुकारनि था, या जेको हयू कयूं जहिड़ो आहे उन खे पुकारनि था, त अमुन ऐं सुकून, निंड सुठी, सिहत कंहिंखे ॾींदो? पुछे थो इब्राहिम अलैहिस्सलाम। त पाण थो चवे अल्लज़ीन आमनू, उन्हनि खे सुख ॾींदो, उन्हनि खे ख़ुशी ॾींदो, उन्हनि जा मसइला हल कंदो जेके ईमान आणनि था अलाह पाक में। वलम यलबिसू ईमान में ज़ुल्मुन, ऐं पंहिंजे ईमान में शिरक कोन था विचड़ाइनि। उलाइक लहमुल अमुन, इन्हनि खे सुकून मिलंदो। वहुम मुहतदून, ऐं हिदायत वारा आहिनि। माना हिन मां ख़बर पई त जे तव्हां इंजॉय करणु चाहियो था, त तव्हांखे सुठी निंड अचे, तव्हांजे दिलि में सुकून थिए, त सभु शिरक छॾे ॾियो, सिर्फ़ु अलाह खां घुरो, सिर्फ़ु अलाह खां घुरो। हू ॿुधे थो, बल्कि अलाह तव्हांजे सीने में जेकॾहिं का ॻाल्हि आहे त उहा पढ़ी थो वठे। हाणे एॾो वेझो छॾे वरी मां वञा 200 किलोमीटर ते मोलनि खां घुरणु, मूंखे त ॻाल्हि सम्झ में कान्हे। क़ुर पाक केॾो चिटी ॻाल्हि थो करे। अलाह फरमाए तिल्क हुजतना आतईना हा इब्राहिम अला क़ौमी, अलाह चए थो त ॾिसो पंहिंजे इब्राहिम अलैहिस्सलाम कहिड़ी ज़बरदस्त कोर पॉइंट पंहिंजी क़ौम खे ॿुधायो आहे। नरफ़ दर्जातिन मन नशा, बाक़ी इहा सम्झ अलाह चए थो मां जंहिंखे ॾियां थो उन जा दर्जा मां पाण बुलंद कयां थो। जेको अहिड़ी सोच रखे थो त सभु कुझु अलाह थो करे, ॿियनि जे हथ में कुझु कोन्हे। इन रबक हकीमुन अलीम, बेशक तुंहिंजो पालणहार हिकमत वारो ॼाणंदड़ आहे। तंहिं ते इब्राहिम अलैहिस्सलाम चयो त चऊं हे जो चवनि था त जेके 3 बुत या रखिया अथनि इहे सभु कुझु पुॼाइनि था, त ॾिसूं त इन में केॾी ताक़त आहे। सो चई त वतल्लाहिल अक़ीदन असनामकुम बादन तोअलू मुदबरीन, हे के फंक्शन ते निकिरी आहे, को मेलो चाहो सॼो ख़ाली करे आहे, जीअं हाणे मां इन्हनि बुतनि सां जेको सो कुझु कयां थो, त ॾिसूं त छा था चवनि। वजालम जुज़ाज़न, हणी डंडा सभु पञी छॾी, इला कबीरन लहूं, हिकिड़े खे छॾी जेको बुत में वॾो हो। लअल्लहुम इलैहि यरजून, त ॾिसूं त इन खां पुछंदा अचे त हे वॾा बुत तोखे असीं पूॼूं पिया, तूं पुट थो ॾीं, सभु कमु करीं थो, इहो त ॾस त हे कंहिं ड्राथो आहे। जीअं मोटी आया त कालू मन फ़ाल आहे फ़ल हाज़ा बि आलियतना इन्नहू लिम ज़ालिमीन, चई हे त कंहिं वॾो ज़ुल्म कयो आहे, हे कंहिं असांजे अलाहनि सां किर्त करे टुकर करे छॾिया आहिनि। कालू समेना फ़तई यस्कुरुम, चयो हिकिड़ो नौजवान आहे सदाईं अचे गोड़ कंदो त ग़लति कमु था कयो। चई छा नालो अथसि? चई युकालो इब्राहिम, नालो अथसि इब्राहिम। चवणु लॻा त काल फ़ातू बी अला आयुन नास लअल्लहुम यशहदून, चई पकिड़े चयोसि कोट लॻायूं था माण्हुनि जे साम्हूं, ॾिसूं छा थो चए। साईं हुनखे वठी आया। कालू अंत फल त हाज़ा बि आलियतना इब्राहिम, चई तोहे भॻा आहिनि असांजा अलाह इन जे मुजस्मा। त चए थो त काल बल फलू कबीरूं, चई हे इन्हनि खे मारियो आहे, जेको वॾो बुत बीठो आहे न जेको, इन मारियो आहे इन्हनि खे। कबीर हाज़ा फस अलुहुम इन कानू यंतिकून, चई पोइ इन खां पुछो न, इहो जो तव्हांखे पुट बि ॾिए थो, तव्हांजा कमु करे थो, त इन खां पुछो न त इन्हनि खे कंहिं मारियो आहे। मां त सम्झा थो इन वॾे मारियो अथनि। फरजू अला अनफुसिम फ़कालू इन्नकुम अंतुम ज़ालिमून, पोइ सोच में पइजी विया त जेकॾहिं हीअ बुत ड्रथा आहिनि ऐं हीअ चए थो इन्हीअ मारियो आहे, जे इन्हीअ न मारियो आहे त इहो पुट कीअं ॾींदो असांखे, धीअ कीअं ॾींदो, हे मुअल शइ पई आहे, आवाज़ु कोन थो अचे त इहे कीअं था कनि। लेकिन पोइ छा थींदो आहे, हे जेके बाबा उते वेठा हूंदा आहिनि न, पोइ को न को हदीस कढंदा, कूड़ क़ुर जी आयतुनि जो हणी सुम नुकुसू अला रूसम, ऐं पोइ अंधा थी विया, पोइ सफ़ा अंधा थी विया, माना बेअकुल थी, जानवर थी विया। लक़द अलिम त मा हालू हा उला यंतिकून, त उहे जेके बीठल आहिनि उते पीर ॿीर मथां, उनखे चरिया थिया हो, चाहे ॻाल्हाईंदा आहिनि छा, जो इहे तव्हां था चओ। त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम चयो पोइ तव्हां सम्झो न, काल अफ़ताबुदून मिन दूनिल्लाह, पोइ तव्हां इन्हनि खां था घुरो, इन खां हाजत रवाई कयो था, माला यनफ़ाकुम शयूं वला यज़ुरुकुम, जो इन्हनि जे हथ में तव्हांजो नफ़ो आहे या नुक़सानु आहे। हिन त तव्हां ॾिसो न, हुन सॼा हुनजा बुत बनी छॾिया आहिनि। बाक़ी जेको आहे सो वञी हिकिड़ो छॾियो अथई, हुनजी बि मुंडी लाइ अचे। हाणे ॾिसो हे पुठीरो धक पिए थो हणे, हिन जी शिकिल कान ॾेखारियल आहे, छो त इहो गुस्ताखी आहे कंहिं बि अलाह जे रसूल, पर हिकिड़ो स्केच आहे त हे डंडा हणी भञे थो, ऐं हे जेको आहे सो जेको वॾो हो उनजी बि मुंडी लाइ छॾी अथई, बाक़ी वेठो आहे।
पोइ उन खां पोइ अलाह चए थो इब्राहिम अलैहिस्सलाम जो ख़ानदान वधियो, उन खे हबना लहू इसाक याकूब अता कयोसीं, सभिनी खे हिदायत कईसीं। उन खां अॻे नूह खे हिदायत कई असीं अलैहिस्सलाम, संदसि औलाद मत दाऊद अलैहिस्सलाम, सुलेमान अलैहिस्सलाम, अयूब अलैहिस्सलाम, यूसुफ अलैहिस्सलाम, मूसा ऐं हारून अलैहिस्सलाम खे हिदायत कईसूं। अहिड़ी तरह व कज़ालिक नजज़िल मुहसिनीन, भलारनि सां के त असीं इहो ई बदिलो ॾींदा आहियूं। अॼु बि अलाह ताला तव्हां जेकॾहिं अलाह वारा थी वञो, शिरक छॾियो, त अलाह तुंहिंजे तव्हांजे ख़ानदान खे इहो सिधो रस्तो ॾेखारींदो। वरी उन खां पोइ ज़करिया हो, यहया अलैहिस्सलाम, ईसा अलैहिस्सलाम, इलियास अलैहिस्सलाम, कुल्लुन मिन सालिहीन, इहे सभई नेक माण्हू आहे। इस्माइल व यस व यूनुस व लूतन, इहे सभई कुल्लन फदलना अलल आलमीन, इन सभिनी खे सॼे जग में रहंदड़नि खां भलाई ॾिनीसीं, अलाह ताला फ़रमाए। ऐं पोइ वरी मिन आबा आहिम, ऐं सन पीअनि ॾाॾनि, सन औलाद, सन भाउरनि मां बि खेनि चूंडियोसीं ऐं खेनि सिधी वाट ॾांहुं हिदायत कईसीं। हदईना हूं मिला सिरातिल मुस्तक़ीम। हाणे इहा जेका शइ आहे, इहा आहे अलाह जी हिदायत, ज़ालिक हुदल्लाह, इहा आहे अलाह जी हिदायत जेके पैगम्बरनि खे मिली, जेको असांखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुर ॾिनो ऐं पंहिंजी सुन्नत ॾिनई। इहा अलाह जी हिदायत आहे पंहिंजनि बाननि मां जंहिं लाइ घुरे तंहिंखे उन रस्ते ते लाहे। माना तव्हां रमज़ान जो महीनो आहे, अलाह तव्हां मां चूंडींदो त कहिड़ो आहे जेको इन शिरक खे छॾे, अलाह खां घुरे, क़ुर खे माना सां पढ़े, त इहो अलाह जी मर्ज़ी आहे त जंहिंखे रस्ते लाइ, पर उन लाइ तव्हांखे घुरणो पवंदो। या अलाह साईं मूंखे सिधो रस्तो, एदिन सिरातल मुस्तक़ीम, तव्हां रोज़ु अलहम शरीफ़ में चओ था या तराविन में पढ़े थो एदिन सिरातल, माना असांखे सिधे रस्ते ते लाहे। त इहो थो अलाह फरमाए न, ज़ालिक हुदल्लाह यहदी बिही मन यशा मिन इबादी, त चए थो सिधे रस्ते ते मां जंहिंखे चाहियां, पर उहा दिलि दुआ सां, दिलि सां त घुरो न। जॾहिं अलहम शरीफ़ पढ़े थो त तव्हां निंड में पिया हो ऐं ख़बर न आहे, बल्कि घटि में घटि अलहम शरीफ़ जॾहिं पढ़ियो वञे, पोइ पछाड़ी में तव्हां चओ था आमीन, त माना हे जेकी मूं दुआ घुरिया अलाह क़बूल कर, पोइ घुरो न उहा दुआ। एदिन सिरातल मुस्तक़ीम, अलाह साईं असांखे सिधो रस्तो ॾिनो, सिरातल लज़ीन अनअमत अलैहिम, जंहिं ते तूं इनाम कयो आहे, जंहिं ते जन्नत ॾींदे, जंहिं ते हिन दुनिया में इज़त ॾींदे, जंहिं ते हिन तूं दुनिया में कामयाबी ॾींदे। लेकिन वलऊ अशरकू, पर जे अलाह खे छॾे, अलाह खां सवाइ कंहिं बि हस्ती खे घुरंदो जेको ॿुधे कान थी। हा, जेकॾहिं साम्हूं को ॿुधे थो त इहो शिरक न आहे। अदा मूंखे इहो 1000 रुपयो उधारो ॾेई पोइ ॾेई वेंदुसि, शिरक न आहे। अदा मुंहिंजी थोरी मदद करे ॿार जी पढ़ाईअ में या दाख़िला में, शिरक न आहे। पर जेको ॿुधे ई कोन थो, इन दुनिया में ई कोन्हे को, त इहो त माना तव्हां अलाह जे बाउंड्री में हलिया वियो ऐं ॿुधण वारो सिर्फ़ु अलाह आहे, ॿियो केरु कोन थो ॿुधे, इन खे शिरक थो चवे। त चए थो अलाह फरमाए थो त इहो जंहिंखे अलाह हिदायत ॾिए, वलऊ अशरकू, पर जे शिरक कंदव, लहबित अनहुम मा कानू यामलून, त पोइ सभु मां तव्हांजा नेक अमल चटो करे छॾनि। छो तव्हां मेंटल आहियो, चरिया आहियो। हाणे जेकॾहिं हिकिड़ो माण्हू आहे, चए त मां राणीपुर वञा थो बस में, ऐं बस में कोन थो वेहे, वण ते चढ़ी वेही थो रहे, ओ वण मूंखे राणीपुर पहुचाए, ओ वण मूंखे राणीपुर पहुचाए, त अलाह छा थो फरमाए, त मेंटल आहे, चरियो आहे, शिरक बि ईअं आहे। अलाह चए थो मां तव्हांजे साह जे रग खां वेझो आहियां, पोइ उन खां घुरिबो न जंहिंजे हथ में पिरापटी। चए थो त इहे कहिड़ा माण्हू आहिनि जिन खे असां आतईनाहुम किताब अल हुकुम ब नबूअत, इहे पैगम्बर आहे जिन खे असां किताब ॾिनो, क़ुर ॾिनो ऐं ॾिनीसीं उन्हनि खे जेके किताब ऐं हिकमत ॾिनीसीं, नबूअत ॾिनीसीं। ऐं यकफुर बिहा हाउलाए, पोइ जे उन्हनि ॻाल्हियुनि खे न मञीनि, त बेशक असां हिकु क़ौम खे मुक़ररु कयो आहे जे क़ुर जी ॻाल्हियुनि जा इनकार कंदड़ न थींदा। जे तव्हां न क़ुर खे मञींदव त खोड़ नौजवान हींअर पैदा पिया था थियनि। तव्हां ॾिसो यूट्यूब ते केतिरा नौजवान मुस्लमान, अंग्रेज़, हिंदू हिन क़ुर खे चंबिड़ी पिया आहिनि ऐं अलाह ताला खे रस्तो थो ॾेखारे। बाक़ी हा, जेको तव्हां मां नथो करणु चाहे, पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे, अलाह त इहा थो ॻाल्हि करे। ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। सहरी टाइम में आहियां शफ़ी महमद लाको। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ॻाल्हि हले पई त अलाह ताला असांखे सम्झाए थो त तव्हांखे मूं पैदा कयो आहे, खाधो पीतो मां थो ॾियां, पोइ तव्हां अलाह जे दर खे न छॾियो। हा, दुनिया में ताउन करे सघो था हिक ॿिए खां। अम्मा खे चवंदो मानी ॾे त ॾींदी, पर जेकॾहिं अम्मा आहे ई कान, उहा वेठी आहे ठटे में, तव्हां हैदराबाद में, त अम्मा मानी ॾे कान ॾींदी। इहो शिरक आहे। इहो कमु सिर्फ़ु अलाह ताला करे सघे थो, तव्हांजे आॾो का शइ आहे, कमना न आहे। तंहिंजे करे उलाइक लज़ीन हद अल्लाह फबिहुदाहुम इक़्तद,
चए थो इहे जेके ॻाल्हियूं ॿुधायूं अथनि इन्हनि पैगम्बरनि खे क़ुर ॾिनोसीं, अलाह जे रस्ते ते हलिया, त इन्हनि खे इहा हिदायत ॾींदा तूं बि उन जे तरीक़े ते हल न। बाक़ी कुल ला असअलुकुम अलैहि अजरन, हाणे आहे त ख़िताब नबी साईं खे त चई त मां तव्हांखे त ॾोकड़ त कोन थो घुरायां दीन ॾियण लाइ, इन हुअ इला ज़िक्र लिल आलमीन, बल्कि हे जेको क़ुर आहे आलमीन अंग्रेज़नि जे लाइ, यहूदियुनि जे लाइ, जर्मन जे लाइ, उन में इन में जेको सो नसीहत आहे। सॼी दुनिया हींअर क़ुर ते वापसि पई थी अचे। क़ुर में अहिड़ा साइंटिफिक फैक्ट्स आहिनि जो जेको इंसानु हैरान थी थो वञे। हाणे त तेज़ीअ सां हींअर सॼी दुनिया क़ुर जे तरफ़ वञी रही आहे। बाक़ी तव्हां जेकॾहिं तव्हांखे अञा बि सम्झ में नथो अचे त पोइ रब चए थो वमा क़दरुल्लाह हक़ क़दरी, पोइ चए थो त पोइ त तव्हां अलाह जो उन जी शान मत क़दुरु कोन कयो। इज़ कालू वरी के चवनि था मां अंज़लल्लाह अला बशरन मिन शैइन, अलाह ताला पंहिंजे बाने ते कुझु बि कोन लाथो आहे। इहे मिड़ई स्टोरियूं आहिनि। त पोइ अलाह पुछे थो उन्हनि खां त जेकॾहिं हीउ क़ुर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते न लथो आहे त पोइ हेॾियूं जेके क़ौमूं आहिनि दुनिया जूं, ईसाई यहूदी, पोइ पुछो उन्हनि खां त कुल मन अंज़ल किताब लज़ी जा बि मूसा, त मूसा अलैहिस्सलाम ते इहो जेको तौरात लथो उहो त सभु वञनि था, किताब पिया आहिनि, पोइ उहे बि कोन लथो आहे, जंहिंमें नूर ऐं हुदऊं लिनास, जंहिंमें नूर हो हिदायत ई, तजलून करातीस तुबदून हवा तुफ़ून कसीरा। पोइ इन्हनि खे तव्हां जुज़ा जुज़ा करे किताब में रखो था। इहे ईसाई ऐं यहूदी बि अधु लिकाइनि था, अधु माण्हुनि खे ॾसनि था। हिते असां वटि बि ईंदी आहे न क़ुर जूं जेके सिधियूं सिधियूं आयतूं आहिनि, त अलाह ताला जेके आयतूं असांखे ॾिनियूं आहिनि उहे माण्हुनि खे घटि ॾसनि था। अलाह फरमाए थो क़ुर में त जेके गुज़ारे विया आहिनि उहो तव्हांजो सॼो ई कोन था ॿुधनि। क्लियर आयत आहे न क़ुर में। पोइ जॾहिं नथा सॾु ॿुधनि, छो त उहे मथे आहिनि सते आसमान ते, त पोइ त अलाह खां घुरंदो न, पर मुड़नि ई कोन था। पर उलिम तम माल तालमूं, ऐं जेके ॻाल्हियूं न की अव्हांजा पीउ ॾाढ न ॼाणंदा त उहे तव्हांखे क़ुर में ॾसियूं वयूं आहिनि। छो त अलाह किताब लाथो आहे, वरी उन्हनि खे सननि अजाई बहस में रांदि कंदे छॾीनि खेॾनि, नथा मुड़नि त छा कजे। हाज़ा किताबुन अंज़लनाहु मुबारकुन, हीउ जेको क़ुर आहे बरकत वारो किताबु आहे। ऐं इन जी ख़सूसियत इहा आहे त मुसद्दिक़न लज़ी बैन यदई, हीउ क़ुर अॻियनि किताबनि खे सचो थो करे। जेतिरा वेद हिंदुनि जा मां तव्हांखे ॾेखारिया त हिंदुनि जा जेके वेद आहिनि क़ुर जी आयतुनि जहिड़ा आहिनि, उनखे असीं सचो था कयूं। ऐं जेके माण्हू आख़िरत खे ते ईमान आणनि था इन जे करे ऐं पंहिंजी निमाज़ुनि जी हिफ़ाज़त कनि था, अलाह उन्हनि खे थो पसंदि करे। बाक़ी वमन अज़लम मिमन निफ़्तरा अलल्लाह कज़बा, बाक़ी हिकिड़ो अलाह ते कूड़ ठाहियो वेठा आहिनि। हे जेके शिरकू कराइनि था रुॻो ॾोकड़नि जे लाइ, अलाह ते कूड़ ठाहियो वेठा आहिनि। वकाल उही इलही, वरी इहे पंहिंजे बुज़ुर्ग उन्हनि खां चवराइनि था त मूंखे बि राति ख़्वाब में अलाह साईं आयो ऐं मूंखे हीअ आयत ॾसी अथई या हे तरीक़ो ॾिसे। इहे चए थो चवंदा अलाह असां ॾे पोइ हाणे वही डायरेक्ट नज़र ख़्वाब में बि अचे त अलाह फरमाए थो वलम यूह इलही शयुनि, असां इन्हनि ॾांहुं हिकु ज़रीब का वही कान मोकिली आहे। क़ुर चए थो कॾहिं कोन मोकिली, सिर्फ़ु जेके अलाह जा नबी रसूल उन ॾे ॿी उन खां अलावा असां कंहिं ॾे वही न मोकिलिया। वमन काल सा उनज़िल मिसल मां अंज़ल अलाह, ऐं पोइ वरी उहो चए त मूं ॾे वही आहे तंहिंजे करे आउं बि हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि थो कयां जीअं क़ुर में आहे, जीअं ॿियनि ते लथी। त अलाह फरमाए थो इहे कूड़ था आणनि। वलव तरा इज़ा ज़ालिमून फी ग़मरातिल मौत, ऐं पोइ इन्हनि माण्हुनि जी कंडीशन तॾहिं ॾिसो जॾहिं हिनखे मौत अचे थो, सकरात। वल मलाइकतु बासितू ऐदीहिम आख़िरिजू अनफुसकुम, पोइ फ़रिश्ता हुनखे साहु कढण लाइ हथ ईअं कंदा, निकिर ॿाहिरि, इहो रूह तूं निकिर ॿाहिरि। ऐं अलियम तुज़ौन अज़ाबल हून बिमा कुंतुम तक़ूलून अलल्लाह गैरल हक़, ऐं अचु तूं निकिर ॿाहिरि त हाणे तोखे हिकिड़ो किनो अज़ाब ॾींदासीं, ख़्वारीअ वारो अज़ाब जी सज़ा इन सबब लाइ ॾिनी थी वञे त अलाह ते नाहक हणंदा, कूड़ हणंदा ॾोकड़नि कमाइण लाइ या कूड़े पीर थियण जे लाइ। ऐं संदसि आयतुनि खां वॾा ई कंदा हो। क़ुर में जेका ॻाल्हि लिखियलु आहे, बाबा न असां इन खां मथे चढ़ियल आहियूं, असां क़ुर जी ॻाल्हि कोन था कयूं, हद थी वई। बाक़ी फ़रिश्ता छा था चवनि, हाणे तुंहिंजी कहिड़ी बेइज़ती थींदी। लक जी तुमूना फुरादा कमा ख़लक नाकूं अवल मरा, चई पोइ ॿुध हाणे त अकेलो तूं अची न असांॾे, पोइ हे सभु इहे जेके तुंहिंजा नाइब ऐं जेके चमचा वेठा आहिनि जेके टंगुनि खे ज़ोर ॾींदा, हा, ऐं बेशक असां वटि ईअं हिकु थी आयो अकेलो अची जीअं अव्हांखे पहिरें भेरे पैदा कयोसीं। उहा तरक़ तूं मां ख़वल नाकूं वराज़ूर, ऐं बाक़ी जेके हे तो ठॻीअ जा माल दौलत सभु गॾु कयो त हाणे छॾे थो अची पोइ हिते खणनि न था, सोन जी ॻड़ी विझ वात में। ऐं बाक़ी मां नरा मां कुम शुफ़ा कुमुल लज़ी ज़ाम तुम, ऐं पोइ तूं चवंदे मूंखे हीअ थो ख़्वाबु अचे, हीअ थो अचे, मुंहिंजा फ़रिश्ता गॾु, सभु जिन तोसां गॾु आहे। पोइ चई जेके तूं इहा चवंदे त इहे सिफ़ारिश कंदड़ अव्हां सां
पोइ चइबो किथे आहिनि तुंहिंजा उहे जेके तुंहिंजी मदद कंदा, जिन खे अवी पंहिंजे एहताजनि पूरे करण लाइ अलाह सां शरीक कंदा। शैतानी जिन उन्हनि खे पावर आहे त इंटेलिजेंट माण्हूअ खे सिलेक्ट करे ऐं उन खे चवंदा त बाबा तूं अलाह जो वॾो बुज़ुर्ग थी वियो आहीं, असां फ़रिश्ता आहियूं, तुंहिंजी मदद था कयूं। ज़हीन माण्हूअ खे होशियारु जो ॻाल्हाए सघे, तकीर करे सघे, हर कंहिं ॾे कोन था अचनि। ऐं मां तव्हांखे ॿुधायो त अलहमदिल्ला जॾहिं मां मके मुकरमा में इंजीनियर हुउसि, 9 साल रहियुसि, त मां हर में वञी वेंदो हुअसि। ऐं पोइ मूं तव्हांखे ॿुधायो त हिकिड़ो माण्हू हो, सावा कपिड़ा हिते अलाए कड़ा हुअसि ॻिचीअ में, तवाफ़ पे करे जॾहिं लंघे पियो जिथे मां वेठो हुउसि उते अखियूं विझी मूड़े पियो निहारे निहारे जॾहिं 7 तवाफ़ करे मोटियो, सिधो मूं ॾे अची ऐं मुंहिंजे मुंहं में फूक हणी ऐं हलणु लॻो हेॾे। लेकिन तेसि ताईं मां क़ुर पढ़ी चुको हुउसि, मुंहिंजी IQ सुठी हुई, अलाह ताला कई त मां सम्झी वियुसि त इहो जिन आहे ऐं मूंखे रुकरूड थो करे, छो त मां तकीर में होशियारु हुउसि, मां इंग्लिश डिबेट में पूरे एशियन कंट्री में टॉप कयो, त हिन मूंखे सुञातो त हीउ मुंहिंजो कमु कंदो, हे तव्हांजो कूड़ो पीर थींदो। पर अलाह ताला तेसि ताईं मूंखे हीअ आयतूं क़ुर जूं ॾेई छॾियूं, मां पढ़ी बि चुको हुउसि, तंहिंजे करे मां वञी पोयां कोन वियुसि। तंहिंजे करे चए थो त पोइ इन्हनि जो जॾहिं साह कढंदो न, पोइ अलाह साईं चए थो तव्हांजा सिफ़ारिश किथे आहिनि जेके नथा ॾिसूं, जिन तव्हांजे इन कमनि कार एहताजनि पूरे अलाह सां शरीक भाईंदा। हाणे चए थो तव्हांजो इन्हनि सां ॻांढापो ख़तमु थींदो ऐं इहे माण्हू तव्हां खां जुदा थी विया। अलाह ताला जी कुदरत छा आहे। इन अल्लाह ख़ालिक़ हब वल नुआ, चए थो अलाह ताला हिकु दाणो आहे, जीअं कणिक जो दाणो, जव जो, बाजरीअ जो आहे, केॾो ॾाणो, इन्हीअ जे अंदरि वॾी दुनिया रखी अथसि। अलाह ई आहे जेको इन दाणे खे जॾहिं तव्हां उछलायो था त पोइ इन खे फाड़े थो ऐं उन मां नओं सलो थो पैदा थिए। अहिड़े नमूने सां अलाह मोए मां जेरो कढंदो आहे ऐं जेरे मां मोह कढे थो। उहो ई अलाह आहे। पोइ अवी केॾांहुं था भुलाए वञो, हेॾी टेक्नोलॉजी अलाह जी, तव्हां इन खे छॾे वरी अलाह खे छॾे वरी ॿियनि जे पोयां पिया हो, जेके आहिनि ई कोन हिन दुनिया में, ॿुधनि बि कोन था। अलाह जा वली बुज़ुर्ग 7 आसमान ते, के जन्नत में, के अर्श ते। उन खां पोइ अलाह जी ताक़त आहे, फ़ालिकुल असबा, राति अंधेरी थी वञे, पोइ आस्ते 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 पिरह फुटी थिए थी, हल्की रोशनी रोशनी रोशनी, इहो केरु थो करे। ऐं राति खे वजाल लैल सकनऊं, ऐं राति अंधेरो करे थो चए, गोड़ बंदि थी थो, जीअं निंड कयो। वई शम्सुल कमर हुस्बाना, ऐं चंड ऐं सिज ड्यूटी था ॾियनि हिसाब सां, त जीअं पूरा महीना थियनि। हाणे रमज़ान जो महीनो शुरू थियो त चंड ॾिठो न सनड़ो, इहा ड्यूटी था कनि। ज़ालिक तक़दीरुल अज़ीज़ुल अलीम, बेशक इहे अंदाज़ो ग़ालिब ॼाणींदड़ ठाहियो आहे हर शइ खे प्रिसाइज़। हुअ लज़ी जअल लकुमुल नुजूम लितहतदू बिहा, हे तारा ॾिना अथई आसमानी ख़ूबसूरती आहे, पर इहे ई तारा जॾहिं कंपास न निकितो त तव्हांखे रस्ता ॾेखारींदा। हे जो माण्हू हितां हलंदा अमरीका पहुचंदा इन तारनि जे हिसाब सां। ऐं उन खां पोइ फी ज़ुल्मातिल बर वल बहर, त समुंड में बि तव्हां रस्तो तारनि सां ॾिसंदा हो, ऐं ख़ुश्कीअ में कद फसल नल आयात लि क़ौमी यअलमून, अलाह फरमाए थो त अकुल वारनि जे लाइ हीअ आयतूं सुठियूं निशानियूं ऐं सपोर्ट आहिनि तव्हांजे आइडिया लाइ, त अलाह हिकु आहे ऐं असांखे अलाह खे करिणो पए। हुअ लज़ी अंशाकुम मिन नफ़्सियूं वाहिदतन, चए थो अलाह जंहिं तव्हांखे हिकिड़े जीउ मां पैदा कयो। आदम अलैहिस्सलाम अकेलो हो न, हिकिड़ो जीउ हो न, हाणे उन्हीअ मां हे सॼो औलाद पैदा थियो आहे, माण्हूअ मां माण्हू, माण्हूअ मां माण्हू, माण्हू मां माण्हू। फल मुस्तक़रुं व मुस्तौदाउन, ऐं अव्हां जे लाइ टिकण जो हंधु, ऐं उते तव्हांजो मस्तौद अरबीअ में चइबो आहे स्टोर खे, तव्हांजो खाइण पीअण जो सॼो स्टोर रखियो अथई। ॾिसण में त कोन थो अचे, मिटी आहे, पर इन मिटीअ मां कणिक थी निकिरे, जोर थी निकिरे, सरिहं थी निकिरे, हर शइ इन मां निकिरे थी, कमनि थो निकिरे, खाइण जूं सभु शइ, फ्रूट इन ज़मीन मां निकिरनि था। इहा तव्हांजो स्टोर आहे ऐं तव्हांजे रहण जी जाइ आहे। कद फसलनि आयात ले क़ौमी यफ़क़ऊं, इहे आयतूं अलाह चए थो सम्झ वारनि जे लाइ, जेको रियलाइज़ करे त वाक़ई अलाह साईं असांजे लाइ छा कयो आहे। वरी चए थो हुअ लज़ी अंज़ल मिन समाए मान, अलाह आहे जंहिं सॼो पाणी आसमाननि मां मोकिलियो आहे। इहो पाणी ज़मीन में ठहियो ई कोन्हे को। ऐं इन ते मां तव्हांखे ॾेखारियां थो, हे जेका लेटेस्ट रिसर्च आहे अंग्रेज़ीअ में, मां पढ़ां थो। अकॉर्डिंग टू द लेटेस्ट स्टडी पब्लिश इन नेचर एस्ट्रोनॉमी, नेचर एस्ट्रोनॉमी हिकिड़ो रिसर्च पेपर आहे अंग्रेज़नि जो, उन में हिकिड़ी रीसेंट स्टडी पब्लिश थी आहे। चए थो अर्थ सरफेस वार वाटरलेस
ज़मीन ते शुरू में पाणी हो ई कोन, हे समुंडनि जो खॾो लॻल हो पर ख़ाली हो। until a series of ice asteroids या comets rain down on the planet, त अल्लाह ताला आसमान में पाणी पैदा करे ऐं वॾा वॾा पहाड़ एस्टोरॉइड या कमेंट जा ज़मीन ते किराया, रिज़ल्टिंग इन हेतिरा अलाए केतिरा क्यूबिक माइल्स ऑफ वाटर, जो सॼो समुंड भरिजी वियो पाणी सां। द ग्रुप ऑफ ब्रिटिश साइंटिस्ट स्टडीड ग्रेन्स ऑफ मटीरियल ऑब्टेन्ड फ्रॉम एस्टोरॉइड, मां हुननि खे अहिड़ा ज़रा मिलिया आहिनि विच वॉस ब्रॉड टू अर्थ बाय जैपनीज़ रोबोट प्रोब, इहे मथे एस्ट्रॉइड खे पटे उन मां टुकर हेठि खणी आया ऐं ड्यूरिंग द रिसर्च, उन ते रिसर्च कयनि, दे फाउंड अ सिग्निफिकेंट अमाउंट ऑफ वाटर इन द एस्टोरॉइड, त उन्हनि में हुननि खे पाणी मिलियो। हालांकि एस्टोरॉइड त आसमान में आहिनि, यानी बिल्कुलु असांजे एयर स्पेस खां मथे आहिनि, उन्हनि में हुननि खे पाणी मिलियो। hinting at the presence of water in the form of ice on other planets, माना बर्फ़ जा वॾा वॾा टुकर आसमान में ठहिया आहिनि जिते अलाह ताला हाइड्रोजन ऑक्सीजन खे फ्यूज़ करे पाणी ठाहियो ऐं उनखे बर्फ़ जे टुकरनि में करे पोइ ज़मीन ते किरायो। हींअर बि जेके फ़ोटू तव्हां ॾिसो था, वाटर फ्लोटिंग डीप स्पेस, हे ॾिसो वॾो पहाड़ आहे, इहो सॼो पाणीअ जो आहे, इहो स्पेस में हले पियो थो। अलाह ताला असांजो कमु पूरो करे छॾियो आहे। तॾहिं अलाह साईं हिन क़ुर में चवे थो, हुअ लज़ी, अलाह जी ज़ात उहा, अंज़ल मिन समाए मान, जे आसमान मां पाणी मोकिलियो आहे। तव्हां सम्झो था हिन ॻाल्हि खे? पोइ इहो क़ुर जे इन्हनि ॻाल्हियुनि जे करे तेज़ीअ सां माण्हू मुस्लमान थियनि था, पर असां आहियूं हिते वेठा आहियूं पंहिंजो मेंहियूं ऐं डगियूं थिया, असां क़ुर पढ़ियूं कोन था। हे रमज़ान जो महीनो आहे, तॾहिं बि असीं माना कोन था कयूं, सम्झूं नथा। उन खां पोइ अलाह फरमाए थो, वमिन नख़ल मिन तलहा किनवानुन दानियतुन, ऐं खजीअ जे जेके खजीअ जा जेके गोशा लड़कियल आहिनि, ड्राखुनि जा बाब, ज़ैतून, ॾाढ़ूं, ॿई हिकु जहिड़ा, शिकिल में कद में गोल साॻा पर धारदार, उनजो मज़ो ॿियो आहे। ऐं वरी जॾहिं का शइ तव्हां ॿिज विझो था, वरी फरजनि था, त असां फर उनजे पचण लाइ निहारियो। इन फी ज़ालिकुम लआयात लिक़ौमि युमिनून, इहा ई रुॻो ॾिसो न त कीअं थी शइ पचे। पहिरीं अंब जी खखड़ी ॾिसो केतिरी नंढड़ी आहे, पोइ वधंदी 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 तव्हांजो अंबु तयारु थी थो वञे। जे उते ई उनखे कटे खाओ, कचो न लाहियो, त उते ई तव्हांखे मिठो मिलंदो। त चए थो, अलाह चए थो, इहे ई ॻाल्हियूं तव्हां नथा सम्झो त इहा शइ केरु थो पैदा करे, इहे पाण ई कीअं थी पैदा थी सघे। अॻिते अचे थो, अलाह ताला फरमाए थो, चए थो त वरी माण्हू छा था कनि, इहे जेके जिन आहिनि, कहिड़ा जिन, जिन जा ॿ क़िस्म आहिनि। हिकिड़ा जिन जेके मोमिन आहिनि, उनजो असांजो वास्तो ई न आहे, उनजी पंहिंजी ज़िंदगी आहे, उन्हनि जा पंहिंजा रेल जा सिस्टम आहिनि, गाॾियुनि जा सिस्टम, उनजो लेयर ई ॿियो आहे, असांखे ॾिसण में ई कोन थो अचे। उन्हनि खे पंहिंजी बि लॻी पई आहे, उहे पाण उन्हनि खे जन्नत ऐं जहन्नम जो ख़ौफ़ आहे, पंहिंजूं निमाज़ूं पढ़ंदा। हिकिड़ा जिन आहिनि शैतानी, जेके जिन्हनि जी शिकिल इख़्तियार कनि था, इन्हनि खे पावर आहे तव्हांजी दिलि में विसविसो कनि, या पावर अथनि त इंसानी शिकिल इख़्तियार करे तव्हां वटि अची सघनि था। ऐं पोइ शिकिल कहिड़ी बि कनि, हिकिड़ी वॾे हेॾी ॾाढी करे ऐं चवनि साईं बुज़ुर्ग आहे, पर हक़ीक़त में जिन हूंदो। इन जी रकावट ई क़ुर आहे। त जेकॾहिं अलाह ताला जे क़ुर जी मुखालिफ़त में तव्हां सां का ॻाल्हि कनि त तव्हां सम्झी वञो जिन आहे। त अलाह ताला फरमाए थो त जअलू लिल्लाहि शुरकाल जिन्न व ख़लक़हुम व ख़रक़ुल लहू बनीन व बनात बग़ैर इल्मिन, यानी इन्हनि जिन्हनि खे वरी जेको सो अलाह जा शरीक सम्झनि त हे वॾी करामत असांखे कमु था कराइनि, हे फ़रिश्ता आहिनि, बल्कि चवंदा फ़रिश्ता आहिनि। हिन हूंदे जो खेनि अलाह ख़लक़ियो आहे ऐं उन जी बेइल्मीअ सां पुट धीअरूं ठाहियूं अथसि, यानी कीअं थो थी सघे। सुभानहू, अलाह पाक आहे, व ताला अम्मा यसिफ़ून, अलाह जो शान ऊचो आहे जेके अलाह ते कूड़ हणनि था। रब साईं फरमाए थो, बदी समावात वल अर्द, चए थो ॾिसो न, जॾहिं हिन दुनिया में का शइ कान हुई, अलाह ई आहे जेके ज़मीन आसमान खे नथिंग मां पैदा कयईं, का शइ कोन्हे यकदमि पैदा कयईं, त पोइ अन्ना यकून लहू वलदुन वलम तकुन लहू साहिबतुन, पोइ उन खे पुटु छा कंदो, पुटु किथां ईंदो जॾहिं ज़ाल कान्हेसि का। क़ुर तो इहो चए न, अन्ना यकून लहू वलदुन, खे पुटु किथां ईंदो, वलम तकुन लहू साहिबतुन, घरवारी बि कान्हेसि का। ख़लक़ कुल शइ, अलाह हर शइ पाण खां सवाइ पैदा कई आहे। उहो बि कुल शइ अलीम, ऐं जेका शइ पैदा कई थी उनखे मेंटेन पाण थो करे, ॼाणे थो पंहिंजी शयुनि खे। ज़ालिकुमुल्लाह रब्बुकुम, इहो आहे तव्हांजे अलाह जो पावर। ला इलाहा इल्ला हू, अकेलो आहे, उन सां को शरीक कोन्हे को, उहो सभु फ़ैसिला पंहिंजा पाण करे थो। ख़ालिक़ु कुल शइ, हर शइ उन पैदा कई आहे।
अलाह खां सवाइ ॿी का शइ कंहिं बि पैदा कयो मुंहिंजो को पार्टनर कोन्हे त चएसि हाणे मां चंड मां थो ठाहे ॾियां या मां हे जेके अंबनि जो वणु मां थो लॻायां ज़मीन ते मां थो कयां, कोन्हे। तंहिंजे करे फ़बदू उन खां घुरो, उन अकेले खां घुरो, उन जी इबादत कयो। हू अला कुल शइ वकील, हर शइ खे संभालींदड़ उहो आहे। पर अलाह तव्हांखे ॾिसण में कोन ईंदो। ला तुदरिकुल अबसार, अलाह खे अखियूं नथियूं ॾिसी सघनि हिन दुनिया में। उहा युदरिकुल अबसार, हू अखियुनि खे ॾिसी सघे थो। उहो लतीफ़ुन ख़बीर, बल्कि हू त ज़रे ज़रे खे ॼाणे थो। तव्हांजो हर्ट आहे न, हाणे उहा केतिरी बीमार आहे, केतिरी, उहा अलाह खे ख़बर आहे। हिकु हिकु रग मां छा पियो थो बि त वञे, अलाह खे उहा सॼी ख़बर आहे, छो त डिज़ाइन हुन कई आहे। हाणे हिते मां हिकिड़ो शायदि वरी तव्हांखे ॿुधायो त हिकिड़ो मां ॾिठो पिए त हिकिड़ो पादरी हुजे सो चए थो हुनखे छोकिरीअ खे त अलाह जो अलाह पिया था कयो त अलाह आहे काथे, ॾिसण में अचे थो। त चई पादरी साहिबु, तूं जेको दिमाग़ में सोची थो कोन थो सोची? चई बिल्कुलु सोचां थो। चई पोइ उहा तो सोच ॾिठी आहे, पोइ किथां थी अचे? त अलाह बि ईअं आहे, जेका शइ तो वटि आहे तूं कोन थो ॾिसी, पर उनजे एग्ज़िस्टेंस जो एतिराफ़ करीं थो त हिकिड़ी शइ मौजूदु आहे, त पोइ अलाह जे हिन सॼो संसार ठाहियो आहे। तुंहिंजी सोच अचे थी हींअर पाणी पिया, तुंहिंजी सोच अचे थी ॿाहिरि उथी बीहां, तुंहिंजी सोच अचे थी वेहा, इहे फ़ैसिला करीं थो, इहा सोच किथे आहे? पोइ अलाह जेकॾहिं मींहुं थो वसाए थो, हुनजी मर्ज़ी आहे, पोइ उन त वात पटिजियो हुनजो। बाक़ी कद जाकुम बसाइर मिन रब्बिकुम, बाक़ी अलाह जा निशान मौजूदु आहिनि तव्हां वटि। फमन अबसर फल नफ़्सी, पोइ जेको अखियूं धारींदो ऐं हिन शयुनि खे रिकग्नाइज़ कंदो, पाण खे फ़ाइदो ॾींदो। वमन अमीअ फल, अंधो थींदो केरु त उन ते थींदो। वमा अना अलैकुम बिहफ़ीज़, पैगंबर चई बाक़ी मां त तव्हांखे ॾंडो हणी तव्हांखे इहे शयूं कोन ॾसींदुसि, मां तव्हां निगाहबान न आहियां। बाक़ी अलाह चए थो ॾिसो कज़ालिक नुसरफुल आयात, त चए थो ॾिसो अलाह इहे आयतूं कीअं खोले खोले तव्हांजे ज़हन खे मुतासिर थो करे। इंटेलिजेंट आयतूं ऐं लॉजिकल आयतूं तव्हांखे अलाह ॿुधाए थो। ऐं पोइ वरी जेकॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॻाल्हियूं जॾहिं करे पियो त हैरान पिया थियनि, पोइ छा पिया चवनि? वली यकूलू दरस्त, चई नबी साईं खे कंहिं पढ़ायो आहे, केरु अथसि पोयां उस्ताद जेको इहो सेखारेसि थो। ऐं कंहिं ते एतिराज़ु कंदा, हिकिड़ो ईसाई हूंदो उते वेठो, वल नुबैयनहू लिक़ौमी यअलमून, अलाह चए थो इहो सम्झ वारनि जे लाइ मां आयतूं ज़ाहिर थो कयां। इत्तबि मां उहिय इलैक में रबिक, तंहिंजे करे हीउ जेको क़ुरान आहे इहो अलाह जी तरफ़ां आयो आहे, तव्हां इन्हीअ खे पढ़ो ऐं इन्हीअ जो इतबा कयो। ला इलाहा इल्ला हू, अलाह खां सिस्टम अकेलो आहे, सॼो सिस्टम पाण हलाए थो, को हुनजो शरीक कोन्हे को। पोइ आयर अनिल मुशरिकीन, बाक़ी जेके शिरकु कंदा त अलाह खां कमु थो कराइजे, हीअ थो करे जंहिंजो को सबूत कोन्हे, चए थो इन्हनि खां परे भॼो ऐं इन्हनि खां मुंहुं मोड़ियो। ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ प्रोग्राम जारी रखंदा इंशाअल्लाह। जी अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह। सहरी टाइम में आऊं आहियां शफ़ी अहमद लाखो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अलाह फरमाए थो त वलौ शा अल्लाह मा अशरकू, पोइ जेकॾहिं ही माण्हू शिरकू कनि था अलाह खां सवाइ ॿियनि अहिड़नि हस्तियुनि खे सॾनि था जेके सॾु कोन थियूं ॿुधनि, जंहिंजो को सबूत कोन्हे, इहो शिरकु आहे। त चए थो त जेकॾहिं अलाह चाहे हा त इहो शिरकु कोन कंदा। फ़रिश्ता रखिया आणी पादरनि खे भॼाइनि, भॼो था। लेकिन वमा जअलना अलैहिम हफ़ीज़ा, तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे बि इहा ड्यूटी मूं न ॾिनी आहे त जेको शिरकु कनि था तव्हां उन्हनि खे निगहबान न थियो वञे मथां। वमा अंत अलैहिम बि वकील, तव्हां उनजे मथां को नज़र न की तव्हां उनजे मथां नज़र कंदड़ आहियो। छाजे लाइ? त बाक़ी अलाह चए थो वला त सुबुल लज़ीन यदऊन मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ जिन बुज़ुर्गनि खे सॾनि था उहे नेक आहिनि, तव्हां उन्हनि खे घटि वधि न चओ। उनजो ॾोह ई कोन्हे, उन्हनि खे चयो ई कोन त असीं मरी वञूं त असांखे सॾिजो। इहे अलाह जा वली बुज़ुर्ग अलाह जा मान वारा आहिनि। ऐं जेकॾहिं तव्हां उन्हनि खे घटि वधि चवंदव न, पोइ छा कंदा त पोइ जेकॾहिं तव्हां उनखे घटि वधि चवंदव त इहे बेसम्झाई वरी अलाह खे गारियूं ॾींदा। तंहिंजे करे अलाह खे घटि वधि ॻाल्हाईंदा। अहिड़ी तरह हर टोलीअ लाइ सननि कमु सींगारियोसीं। पोइ इहा टोली मुशरिकनि जी आहे, सींगारियो माना इन ते कन्विंस थी विया, छॾे ॾीन। वरी संदसि पालहार ॾांहुं सन मोटणा, अलाह ॾे त मोटंदा न, पोइ जेकी कंदा आहिनि तंहिंजी किन उन्हनि जो उन्हनि खे हिसाबु ॾिबो।
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त वॾे में वॾो गुनाह आहे जो को माण्हू पंहिंजे पीउ खे ऐं माउ खे गारियूं ॾिए। त चयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साहबनि पुछियो, साईं कहिड़ो अहिड़ो चरियो आहे बेवकूफ़ आहे जो पीउ माउ खे गारी ॾींदो? चई इन लाइ त जेकॾहिं को माण्हू कंहिंजे पीउ खे ॿिए खे गार ॾींदो त पंहिंजे पीउ खे गार ॾींदो आहे, मोटे थी उन ते। जेकॾहिं कंहिं माउ खे गार ॾिनी त उहा संदसि माउ ते मोटे थी। इहो आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, ख़बरदार इहे वॾे रहो ऐं पुलिस वारा रहो ऐं वॾा वॾा उनखे ॿधी ऐं उनखे माउ ते था गार ॾियो, इहा माउ ते गार तव्हांजी माउ ॾे थी वञे। केरु थो फरमाए? रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सही मुस्लिम जी हदीस आहे। चवां कंहिंखे जा कुते जा पुट त हाणे इहो तव्हां पंहिंजे पीउ खे चयो त मुंहिंजो पीउ कुतो आहे। एहतियात कयो ॻाल्हाइण में। ऐं वरी पोइ चवंदा आहिनि अक़समू बिल्लाह जहद ऐमानिहिम लइन जाअतहुमुल आयत लयुमिनुन बिहा। वरी इन्हनि खे चइबो न दादा इहे असां कसम था खणूं त जेकॾहिं असां वटि अहिड़ी का अलाह जे तरफ़ां निशानी आई त असां हुनखे मञीदासीं। त चए थो कुल इनमल आयात इंदल्लाह वमा युशिरुकुम। चई त जेके बि अलाह जा मौज़ा अलाह वटि को मौज़ो ईंदो मूंखे न पोइ मां मञींदुसि। त चए थो चयो त मौज़ा त ख़ासि अलाह वटि आहिनि। हे मुस्लमानो अव्हांखे कंहिं सम्झ आहे त उहे मञींदा, सो मौज़ा वटि जॾहिं आया त बि न मञींदा। हे जेके रिश्वत में पियल आहिनि, ज़नाउनि में पियल आहिनि, हिनखे खणी कहिड़ो बि मौज़ो ॾेखारियो इहो असरु हुन तां कोन्ह थींदो, छो हुनखे मज़ो अची वियो। अलाह फराए थो नुक़लिब अफ़ीदतहुम व अबसारहुम, ऐं सननि दिलनि खे सननि अखियुनि खे फेराईंदासूं जीअं उन्हनि खे पहिरीं भेरे न मञूं। जॾहिं पहिरीं न मञूं ऐं खेनि संदियुनि गुमराहीअ में हैरान थियल छॾे ॾींदासीं। वलो अन्ना नज़लना अलैहिमुल मलाइकत। चए थो हीअ एॾा बेकार थी चुका आहिनि जो जेकॾहिं उते असीं फ़रिश्ता बि लाहियूं न, या क़बरुनि जा मुआ उते ॾिसी ॻाल्हाइनि, या दुनिया जूं शयूं अचे गॾु बि कयूं, तॾहिं बि अलाह जेसिताईं न चाहींदो ईमान कोन आणींदा। ऐं वलाकिन अक्सरहम यजहलून, इहे अक्सरियत जाहिल आहिनि, हिन वटि इल्मु ई कोन्हे को। दुनिया जो इल्मु अथनि, केमिस्ट्री पढ़ी अथनि, फिज़िक्स पढ़ी अथनि, ॿियो लॉ पढ़ियो अथनि, पर हे जेको अलाह जंहिं काइनात ठाही आहे उहो इल्मु कोन्हे हिननि वटि। हिन काइनात छो ठाही आहे उहा हिनखे सम्झ कान्हे का। हिन दुनिया में तव्हांखे छो मोकिलियो आहे हिनखे सम्झ कान्हे का। मरण खां पोइ तव्हां काॾे वेंदव, छा थींदो, इहा सम्झ कान्हे त जाहिल चइबा न। हाणे हिकिड़ो मिसाल तौरु ॿारु आहे, उनखे फिज़िक्स जी इंटर जी फिज़िक्स में पेपर ॾियणो आहे। हाणे फिज़िक्स जी ख़बर कोन्हे, बाक़ी कुंभर खां थो पुछे त हीअ दखी कीअं ठाही अथई, हे मिटी कीअं थो ॻोही, इहो वॾो इल्मु थो वेठो हासिलु करे, त फिज़िक्स में त कोन पास थींदो। हीअ बि असांजो बि ईअं आहे। त मेन असांजो इल्मु आहे त असां छो आया आहियूं, हिते छा करिणो आहे, आख़िरत में छा थींदो। असुलु त इहो सब्जेक्ट आहे। त चए थो जाहिल आहिनि। उन खां पोइ अलाह फरमाए थो कज़ालिक जअलना लिकुल्लि नबिय्यिन अदुव्वन शयातीनुल इंस वल जिन यूही बादुम अला बादिन ज़ुख़रफ़ल क़ौल गुरूरा। बाक़ी अलाह चए थो मां क़ुर ॾिनो आहे, रसूल जी तालीम मौजूदु आहे, एॾो वॾो सोर्स अथेंटिक त हाणे मौजूदु आहे, पर अलाह चए थो आज़माइश लाइ आऊं शैतानी जिन उहो इंसानी रूप करे इन्हनि खे मूं पावर ॾिनो आहे त तव्हांखे अची तक़रीरूं करे ॿुधाइनि, तव्हां सां ॻाल्हाइनि ऐं करे तव्हांखे गुमराह कनि। त अहिड़ो सोर्स जे हूंदे बि तव्हां उनजे आज़माइश लाइ अलाह तव्हांखे मुक़ररु करे थो। चए थो त असां हर नबीअ ॾे या उनजी उम्मत ॾे असां पैदा कया आहिनि अदून शयातीनुल इंस, शैतान ख़ुदि न, जेको इंसान शैतान थी था वञनि, वल जिन, ऐं जेके शैतान जिन थी था वञनि, यूं ही बादुम इला बादिन, इहे हिक ॿिए खे ॿुधाइनि था ॻाल्हियूं, ज़ुख़रल कोर गुरूरा, ऐं हिक ॿिए सां ठगी था कनि। वलो शाह रबुक मा फ़अलू, अलाह चाहे हा त इहे कमु न कनि, फ़ज़रहुम वमा यफ़्तरून, तंहिं छॾे जेके ठाह। माना अलाह चए थो मां जेका इहा जन्नत रखी आहे न, इहा आज़माइश सां ॾे, तंहिं करे इहा बि वॾी आज़माइश आहे त तव्हां वटि हिकिड़ो हेॾी ॾाढ़ी वारो बुज़ुर्ग कड़ा पाए अचे वेहंदो, चवंदो मां वॾो बुज़ुर्ग आहियां, पोइ तव्हांखे शिरक सां मुब्तला करे छॾींदो। तंहिंजे करे इन में थोरो मां वक़्तु वठां थो। यानी शिरक फैलाने वाले किरदार, धोखेबाज़ इंसान, शयातीन जिन, साधन माण्हुनि खे गुमराह कनि था। मिसाल तौरु क़ुर में अचे थो अलाह ताला अख़ज़ अल्लाह मीसाक़ लज़ीना ऊतुल किताब, अलाह ताला जिन खे इल्मु ॾिनो आहे क़ुर जो या हदीस जो, त उन्हनि खे चयो वियो त तव्हां माण्हुनि जे लाइ सॼियूं शयूं ज़ाहिर कयो, वला तक्तमूनहू, पर इन में लिकाइजो न। हाणे मिसाल तौरु आयतूं क़ुर जूं आहिनि न, त जेको गुज़ारे वञे थो उहो आवाज़ु नथो ॿुधे, छाकाणि त उहो हींअर जन्नत में वेठो आहे, उनजो रूह
साए पखीअ में, या जेके साए पखीअ में त वेठा आहिनि अर्श ते जेके शहीद आहिनि, ऐं अछे पखीअ में जन्नत में आहिनि। त इहो अलाह ताला हुननि खे पयो त तव्हां मौलवी थिया हो, तव्हां वटि क़ुर आहे, माण्हुनि खे सभु ॾसी ॾियो, वला तक त मूं न हू आए तूं न लिकाइजो, नबज़ू वरा ज़ुहूर, पोइ अलाह सां इहो वाइदो उछलाए छॾनि पुठीअ ते, वश्तरू बि सवनल करीरा, इहे आयतूं लिकाए ऐं थोरा ॾोकड़ था कमाइनि। फ़बे समा यश्तरू, अलाह जहिड़ो बुछड़ो आहे जेको तव्हां कमायो था। शैतानी जिन आहिनि, चए थो इन शैतान लकुम अदून, शैतान तव्हांजो दुश्मन आहे, फतगिज़ू अदू आहे, तव्हां बि ख़बरदार थियो हुनजे ख़िलाफ़ु। इन मां यदऊ हिज़बहू, इहो इन जो टारगेट आहे त अहिड़ो पंहिंजो ग्रुप ठाहे ले यकून मिन असाब सईद जहन्नम में वञनि, पर इन जो पावर हर कंहिं ते न हलंदो। इन मां सुल्तानू अलली यतवल्लनहू, इन जो पावर उन्हनि ते हलंदो जेके हिन जे सिस्टम में सां यारी रखंदा, त वाह जो कमु थो असांखे ॾसे, ॾाढो माल कमाईंदासीं। वल्लज़ीन हुम बि मुशरिकून, ऐं जेके हिन सां शिरक कंदा। पोइ छा आहे इहो शैतान जो पहिरियों कमु कहिड़ो आहे, व इन शयातीन लयूहून अला ओलिया आहिनि, इहे जेके शैतानी पोइ इंसान आहिनि या जिन आहिनि, इहे इन्हनि जिन खे माण्हुनि खे फासाइनि था, लयूहून उन्हनि सां अचे कन में टुक टुक करे ॻाल्हाइनि था, लियू जादलूकुम, त तव्हां इल्म वारनि सां अलाह वारनि सां बहस कयो। वन अत तुम, जे इन्हनि जे चवण में लॻंदव, इन कुमल मुशरिकून, त तव्हां बि शिरक में घेड़ी पवंदव, इन्हनि खां बचो, छो त क़ुर तव्हांजो वॾे में वॾो डिफेंस आहे, ऐं नबी करीम साईं हदीस तव्हांजो वॾो डिफेंस आहे। इन्हनि जे अंदरि रहंदव त हे तव्हां सां जे बहस कंदा या कुट कुट करे तव्हां सां ॻाल्हाईंदा, तव्हां बची वेंदव। या लज़ीन आमनू, ए ईमान वारो, इन कसीर मिल अहबाब रोहबान, इहे वॾे में वॾा जेके पाण खे बुज़ुर्ग चवनि था, हक़ीक़ी बुज़ुर्ग आहिनि, अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, लेकिन जेके ठग जेके ॾाढ़ियूं रखे ऐं जुबा पाए वेहनि था, इहे सभु जेके बुज़ुर्ग ऐं जेके आहिनि ल याकुलून अमवाल नास बिल बातिल, इहे माण्हुनि जो ॾोकड़ ठगीअ सां खाइनि था, पोइ इहा सुदून अन सबीलिल्लाह, ऐं अलाह जे सिधे रस्ते खां रोकनि था। तंहिंजे करे चइबो आहे त दीन जो कमु उहो करे जंहिं वटि को पंहिंजे गुज़र सफ़र जो हलाल ज़रियो हुजे। ईअं न त हाणे माण्हुनि खां वटे दीन में बि लॻाए पाण बि खाए। मां इन खे सुठो कोन थो सम्झां, पर थी सघे थो कंहिंजा हालात अहिड़ा आहिनि, मां नथो चवां। हाणे हिकिड़ा टीवीअ ते अचे थो साओ पटको पाए वेठो आहे, पहिरीं चई मां पकोड़ा विकिणंदोसि ऐं छोला विकिणंदोसि, हाणे वॾा वॾा पेजारो आहिनि, वॾा वॾा महल आहिनि, इहे किथां आया? अॻिते अलाह ताला फरमाए थो त इहे माण्हू पहिरियों कमु इन जो आहे, तव्हांखे चवंदा क़ुर न पढ़ो, अरबनि खे चवंदा क़ुर पढ़ो न, असांखे चवंदा तर्जुमो न पढ़ो क़ुर छा चए। काल लज़ीन कफ़रू, हाणे इन्हनि खे अलाह काफ़र इन लाइ थो चए, अलाह खे छॾे ॾिनो अथनि, शैतान आहिनि, जिन्हनि जे हवाले आहिनि। चवनि था ला तस्मऊ लिहाज़ल क़ुर, हिन क़ुर खे सफ़ा न ॿुधो, पोइ अलगऊ फ़ी, जेकॾहिं किथे ॿुधे थो त गोड़ कयो, ल अलकुम तग़लिबून, त तव्हां जिन्हनि ऐं हिननि कूड़नि पीरनि जो निज़ाम ग़ालिब रहे। हाणे आयत जी माना हिन हालात ते कया, असली माना आहे त जॾहिं अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी हरम जे अंदरि निमाज़ में, इशा में, मग़रिब ऐं फजर में क़ुर ज़ोर सां पढ़ंदा हुआ, त माण्हू ॿुधंदा हुआ, हाजी ॿुधंदा हुआ, त इन्हनि ॾिठो त इस्लाम फैलिजे थो, त उन्हनि पाण में जेका कमेटी हुई, हुनजी कोर कमेटीअ में इहो चयूं तव्हां न ॿुधो क़ुर, त हुननि चयो त असां त कोन था ॿुधूं, पर हाजी ॿुधनि था, त छा था चवनि, छो त अरबी जी ज़बान ई, त उहा अलगऊफ़ी थिए। पोइ तव्हां इन कयो गोड़ एॾो कयो जो दुहिल वॼायो, तूतड़ा वॼायो, त हुन ते आवाज़ु न पहुचे, ऐं असांजे लाइ आसान आहे, बाबा तिलावत भली कयो पर माना न कयो, ॻाल्हि सां दुहिलनि ऐं तूतड़नि ऐं कड़नि वॼाइण जी ज़रूरत ई असांजे माण्हुनि खे कोन्हे को। ऐं पोइ चए थो कज़ाले खे जनाल कुल, मां माना थो कयां, मूं वटि आहे त इन जो तर्जुमो कोन्हे, पर मां कयां थो, त अलाह फरमाए थो त असां हर नबीअ जे लाइ शैतान दुश्मन कयासीं, जेके इंसाननि मां बि, जिन्हनि मां बि। हाणे शैतान डायरेक्ट त कोन ईंदो असां ॾे, शैतान पंहिंजा चेला पैदा कंदो इंसाननि मां, उन्हनि सां ॻाल्हाईंदो, ऐं जिन असां वांगुरु आहिनि, पर उहे बि रूक रूट करे थो, उन्हनि खे पावर आहे, शैतान खे पावर त इंसानी शिकिल इख़्तियार करे सघे थो। यूं ई बाद मिला बादिन, ऐं हिक ॿिए सां ॻाल्हाइनि था, ऐं हिक ॿिए सां ठगी करे कूड़ था हणनि। वलव शाह रबुक मा फलू, अलाह चाहे त इन्हनि खे बंदि करे छॾे, लेकिन फज़र हू मां यफ़्तरून, पर चए थो अलाह साईं त छॾीनि, छो त मां तव्हांखे क़ुर ॾिनो आहे न, बसि इहो हर शइ खे रकावट आहे, तव्हां रुॻो माना कंदव न, इन सभिनी ठगनि खां तव्हां बची वेंदव, ऐं तव्हांखे अलाह जो मेल। हाणे जेको शैतानी ताक़त आहे, उहा कहिड़ी कहिड़ी आहे, अलाह जेका हिनखे ॾिनी आहे असांखे आज़माइण लाइ, छो त जन्नत वॾो इनाम आहे, इन मुफ़्त में कोन मिलंदो। पहिरीं त शैतान दिलि में ख़्यालात पैदा करे थो,
इंसानी रूप बि इख़्तियार करे सघे थो। ऐं शैतान पंहिंजा इंसाननि मां शैतान ठाहे थो, उन्हनि खे कन्विंस करे थो वञे। शयातीन इंस को मुआशरे में फैलाना और उनका इस्तेमाल करके शिरक फैलवाना, उलमाए सू की शक्ल इख्तियार करके बातिल को हक़ से टकराइण जो कमु कंदा आहिनि। हाणे दिलि में कीअं थो ख़्यालात पैदा करे, अचो क़ुर मां ॾिसूं था। छा थियो त जॾहिं वीज़ाऊं लॻी वियूं ऐं माण्हू जहनम में वञनि पिया था ऐं जन्नत में जेके जन्नती आहिनि, त शैतान बि जहनम में थो वञे, त रस्ते ते उनखे को शैतान मिले थो जहनमिन खे। त वकाल शैतान लम्मा कुज़ियल अमर, जॾहिं वीज़ाऊं विराइजी वियूं जहनम जूं त शैतान खे मिलिया, त उहो शैतान चए थो अन अल्लाह वादकुम वादल हक़, चई चरियो अल्लाह जेके क़ुर में ऐं नबी साईं पंहिंजा तव्हां सां वाइदा कया इहे सचा हुव। वातुकुम फखलफ्तुकुम, ऐं मां जेको तव्हांखे धोखो पियो ॾिनो मां हुन तां फिरी वियो आहियां, मुंहिंजा वाइदा कूड़ा हुआ। त उहो चवंदा हा, पोइ तो माना असांखे गुमराह कयो, उते जो गुरू पिण सां चिड़ कंदो, थदा थियो। वमा कान ली अलैकुम मिन सुल्तान, आउं तव्हां सां ज़ोरी त कान कई, या मां तव्हांखे टंग खां वठी गेलियो त मुंहिंजो चयो मञो। इला अन दाउतुकुम, ऐं तव्हांखे आइडिया ॾिनी, फस्त जब तुमली, तव्हां मुंहिंजी आइडिया क़बूल कई। ऐं ज़ोरी त कान कई तव्हां सां, तव्हां वटि क़ुर मौजूदु हो, छो न पढ़ियो तव्हां? त उन में त अलाह ताला तव्हांखे सभु ॻाल्हि ॾसी आहे त मां मूंखे कहिड़ा कहिड़ा पावर आहिनि, मां तव्हांखे कीअं फासायूं था। क़ुर ई कोन पढ़ियो, माना ई तव्हां कान पढ़ी। हालांकि दुनिया जे ॿियनि मुल्कनि में क़ुर जे ॿोलियुनि में, अंग्रेज़नि वटि सिर्फ़ु अंग्रेज़ी में क़ुर आहे, चीनियुनि वटि सिर्फ़ु चाइनीज़ में क़ुर आहे, उन में अरबी आहे ई कान। असां वटि बि सिंधीअ में क़ुर आहे, सिर्फ़ु सिंधी आहे, अरबी कान अथसि। हालांकि अरबी बि अल्हम्दुलिल्लाह निमाज़ में पढ़णी आहे, पर सॼो क़ुर जी अरबी त असांजे मथां ज़िमेदारी कान्हे त असीं सिखूं। असां त चवंदासीं अलाह चवे छा थो। सो चवणु लॻूं त मां तव्हां सां ज़बरदस्ती कान कई, मां त तव्हांखे आइडिया ॾिनी, फस्त जब तुमली, तव्हां हुन आइडिया खे क़बूल कयो, तव्हांखे वणी वई। त हिते उहो गारियूं वारियूं ॾींदसि, चए थो फला तलूमुनी, घटि वधि न ॻाल्हायो मूंखे, लूमू अनफुसकुम, पाण खे थुकूं हणो, पाण खे घटि वधि कयो। मां ना बि मुसरिकुम व मां अंत बि मुसरी हीअ, हाणे न मां तव्हांजी मदद करे सघां थो, न तव्हां मुंहिंजी मदद कंदो। बाक़ी इहो जेको तव्हां शिरक पिया कयो न, मां अलाह सां मूं शिरक कोन कयो, मां त तव्हांखे आइडिया त ॾिनी शिरक जी, ऐं ज़ाती तौरु अलाह खे मञींदुसि, छो त मां त अलाह जे आसमान मां लथो, मूंखे ख़बर आहे त सभु कुझु अलाह जे हथ में आहे, मोहन जे हथ में कुझु कोन्हे को। त चए थो इनी कफ़रत बि मां अशरक तुमूनी मिन क़बुल, ऐं मां इन जो इनकार थो कयां जो तव्हां मुंहिंजे चवण ते या मूं सां अलाह सां शिरक कयो। इन ज़ालिमीन, जंहिं शिरक कयो आहे, शैतान थो पाण चवे, लहुम अज़ाबुन अलीम, हलो हलो अज़ाबुन अलीम खाओ, चरिया थी मुंहिंजे चवण ते लॻो। अलाह जो हदीस मौजूदु, क़ुर मौजूदु, इन खे छॾी ऐं तव्हां मुंहिंजे चवण ते लॻो, बेवकूफ़ो। ऐं उन खां पोइ ॿियो जेको पावर आहे शैतान जो, इंसानी रूप इख़्तियार करे सघे थो। इंसानी रूप इख़्तियार करे तव्हां वटि ईंदो, तव्हांजो दोस्त बि थी सघे थो। ऐं पर्पज़ छा हूंदुसि त अहिड़ो उहो दोस्त तव्हांखे मिलंदो, जेकॾहिं असली दोस्त घर में सुतो पियो हूंदो, तव्हांखे गुमराह करे वेंदो। ॿुधो, हे सही मुंहिंजे रसूल सल्लल्लाहु फरमाए थो, काल अब्दुल्लाह इन शैतान इहे लत मसल फी सूरत रजुल, उहो इंसानु शैतान कॾहिं कॾहिं कंहिं बुज़ुर्ग जी इख़्तियार कंदो आहे, कंहिं माण्हू जी शिकिरा कंदो आहे। यातिल क़ौम, पोइ कंहिं जलसे में ईंदो, पोइ इहो हदीसुम बिल हदीस मिल कज़ब, ऐं कूड़ियूं ॻाल्हियूं मनसूब कंदो अलाह रसूल हीअं चयो, अलाह जे रसूल हीअं चयो, अलाह रसूल। हाणे सही हदीसूं पंहिंजे मौजूदु आहिनि, अलाह इन जेतिरियूं सही हदीसूं आहिनि, उन खां कूड़ियूं हदीसूं चवणियूं आहिनि किताबनि में लिखियलूं, ऐं इहा इन्हनि मां थी पैदा थिए। पोइ चए थो त अची हुनखे कूड़ हणंदो, कूड़ी हदीस ईंदो, पोइ जॾहिं जलसो ख़तमु फ़यत फ़र्क़ु कोन, पोइ जॾहिं माण्हू पंहिंजे घरनि में हलिया वेंदा, पोइ यकू रजुल मिनू, पोइ उन्हनि मां हिकिड़ो जेको मुतासिर थियो हूंदो, उहो वरी ॿियनि खे वञी चवंदो समेत रजुलनि, चई मां हिकिड़ी हदीस ॿुधी आहे हिकिड़े बुज़ुर्ग खां। पोइ चऊं कहिड़ो? चई ऐरफ़ वजहू, चई चहिरे मां त सुञाणसो, वला अदरी मसमऊ, नाले जी मूंखे ख़बर कान्हे, इहो हदीस ऐं उहा कूड़ी हदीस माण्हुनि में फैलाए छॾींदो। इन मां त शिरक पैदा थिया आहिनि। इहे जेके शिरक करण वारा, इहे सभु शैतानी हदीसूं था माण्हुनि खे ॿुधाइनि। ऐं हीअ किथां मूं आंदी आहे? सही मुस्लिम में आहे, जिल्द अवल हदीस नंबर 19, मुतफ़िक़ अलैह। तंहिंजे करे ज़ईफ़ हदीस जी रिवायत करण खां ममानत कई वई अहिड़ियूं कूड़ियूं। ऐं जॾहिं मके जा मोमिन मदीने में हुआ, त बदर जी लड़ाईअ ते अचण लाइ
मके जा मुशरिक वॾो शान शौक़त सां हथियार घोड़ा खणी हज़ार जी तइदाद में तूतारा वॼाइनि निकिरनि पिया। अलाह उहा सीन थो बयानु करे, भला तकूनू कल्लज़ीन, चए थो तव्हां मोमिनो उन लश्कर वांगुरु उहा शेखी ऐं शोबाज़ी न कयो, कल्लज़ीन ख़रजू मिन दियारम, जेके घरनि मां निकिता, माना मके मां निकिता, बतरऊं शोबाज़ी करे, साईं मायूं रंडियूं नचनि पियूं, देगियूं पकियूं पियूं आहिनि, तूतारा पिया हलनि, ख़ुशि थींदा। छो त मुस्लमान हुआ ई 2-2.5-300, चई इन खे वञी ख़तमु था कयूं। वरिया नास ऐं माण्हुनि में शोबाज़ीअ लाइ, ऐं छाजे लाइ पिया निकिरनि, वया सुदून सबीला, अलाह जे रस्ते खां रोकण जे लाइ। वल्लाह बिमा यअमलून मुहीत, पर अलाह त चए थो मुंहिंजो पावर आहे, मां जेको कनि पिया मां हुन ते मुंहिंजो कब्ज़ो हो। वरी उहो जेको शैतान हो सो ओॾी महिल हिकिड़ो इंसान जो रूप इख़्तियार कयईं। हा, हलो ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। सहरी टाइम में आऊं आहियां इंजीनियर शफ़ी अहमद लाखो। ॻाल्हि हले पई त जॾहिं मके जा मुशरिक बदर में विहण वञनि पिया त एॾी शोबाज़ी डांसूं ऐं मायूं पियूं नचनि, पर उते हिकिड़ो ॻोठ हो जेको उन्हनि खां थोरो परे हो, उनजो हेड हो सिराका बिन मालिक। इन्हनि सां हिननि जी ठहंदा कोन हा, त इहे डिॼनि पिया त हाणे पोइ हिते ॿार मायूं इहे की सिराका बिन वारा अची न वञनि, लेकिन शैतान छा कयो जो उनजी शिकिल इख़्तियार कयो, अची मिलियुनि। हाणे ॿुधो अॻिते ॻाल्हि, बिस्मिल्लाह रहमान रहीम। वइज़ा ज़य्यन लहुम शैतान आमालहुम, शैतान अचे ऐं हुननि खे चई वाह वाह मुज़य्यन, वाह साईं तव्हां सां त हाणे केरु पुॼंदो, वाह जो तव्हां कमु कयो आहे। अॼु जेकी जहिड़े नमूने सां तव्हांजो ठठ ठांगर ऐं तव्हांजी तयारी आहे, वकाल ला ग़ालिब लकुमुल यौम मिनन्नास, ऐं हाणे तव्हां को बि तव्हां ते ग़ालिब हिन दुनिया में केरु कोन ईंदो। वई नी जारुन लकुम, मां तव्हांजे पाड़े में, पर मां तव्हां गॾु थो हलां। ॾाढा ख़ुशि थिया। ऐं पोइ जॾहिं बदर जी लड़ाईअ ते पहुतो, फलमा तरातिल फ़ियतान, त ॾिठईं त मथे फ़रिश्ता बि तयारु थियो बीठा आहिनि। छो त अलाह हुकुम कयो त तव्हां मुस्लमान जी मदद कयो। हाणे फ़रिश्तनि मां तव्हांखे ॾसींदुमि कॾहिं बि कंहिंखे क़तलु कोन कयो, उन्हनि खे रुॻो हो त बाठा हणोनि पोयां, माना कन्फ्यूज़ कयोनि। सो हुनजो ॾिठो त हे मुस्लमाननि जो बि लश्कर आहे, मथां फ़रिश्ता बि बीठा आहिनि, न कसाला अकबी, त वठी थो पोइ हिते भॼे। काल त हुन सॾु कयो, ओ सिराका बिन मालिक, काॾे थो वञी? चए थो इनी बरीयुन मुनकुम, बाबा मां तव्हां खां परे आहियां, बेज़ार आहियां। इनी अरा, मूंखे उहा शइ थो ॾिसां, माला तरुण, तव्हांखे ॾिसण में नथी अचे। इनी अख़ाफ़ुल्लाह, मां अलाह खां डिॼां थो। वल्लाह शदीद, मुंहिंजी पकड़ सख़्तु आहे। छो त शैतान बि अलाह सां कंहिं टर्म्स में थो कमु करे, जे उन्हनि टर्म जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो त पादर खाए हिन ई दुनिया में वेंदो। हिन जो कमु आहे विस विसो करणु, फिज़िकली कंहिंखे नथो टच करे सघे। ऐं ॿियो त शैतान जेको आहे न इंसानी शिकिल में पोइ छा कंदो आहे, कंहिं वलीअ जी शिकिल इख़्तियार कंदो ऐं चवंदो त मां जेको आहे सो फ़रिश्तो आहियां या मां पहुतल आहियां। हाणे जो हिकिड़ो मिसाल ॾियांव थो, हीअ किताबु आहे अतसोफ़िल मीज़ान बहस व तहक़ीक़, रद्द अला इब्न अरबी सूफ़ी, क़ुरान ऐं सुन्नत जी रोशनी में, अब्दुल कादिर बिन हबीबुल्लाह सिंधी। हे नौजवान ठटे जो नौजवान हो, पर ॾाढो ज़हीन हो। कंहिं तरीक़े तां मके में पहुची वियो, मिंट में अरबी सिखी वियो। एतिरी देरि में जो हिन जा शेर कमाल जा। सो हिकिड़े दफ़े सऊदी बादशाह जी शायदि आयो किथे महफ़िल में ऐं रुकेसि कई त मां शेर ॿुधायां। पोइ उनखे जो शेर ॿुधाई त हर अरबी वाइड़ा थी विया। ऐं पोइ उन बादशाह नालो बि कोन थो अचे, उन हिनखे नेशनलिटी ॾेई छॾी। उन पोइ हीअ किताबु लिखियो आहे। इन में हिन पाण हिकिड़ी स्टोरी ॾसी आहे जेका अरबीअ में आहे, मूं वटि किताबु पियो अथव। ऐं पोइ वरी जॾहिं हिते आयो हो त अमीर बख़्श चन्ना डॉक्टर जेको आहे उन वटि उनजो दोस्त हिते ईंदो। पोइ वरी मां बि मिलियोसांसि। पोइ मूं चयोसीं हलो मां तव्हांखे दरिया ते पलो भलो खारायां। पोइ मूंसां गाॾीअ में अकेलो वेठो, मां वठी आयुसि। हाणे त गुज़ारे विया। ऐं हो शेख बिन बाज़ जो सलाहकार हो। एॾी अरबी, हिन अलाए 20-22 किताब हेॾा थुल्हा लिखिया आहिनि अरबी में। हीउ जेको किताबु लिखे थो उन में चए थो त असां अञा नौजवान हुअसि, मूंखे नेशनलिटी त मिली वई, मां आयुसि हिते ठटे में माइटनि वटि। पोइ वरी चयूं त हलूं था मीरपुर ख़ासि में, हुते बाग़ बाग़नि, त मां ई मुंहिंजो दोस्त आयासीं। हुते हिकिड़ो हाजी हो, उन नालो मां सम्झां थो ईंदो हजाज, नालो हुअसि हुसैन बख़्श मरी।
चए थो इहो ईंदो हज ते, पोइ मूंसां उते असां उनजी ख़िदमत कंदासीं, पोइ मूंखे हर वक़्तु दावत ॾींदो त अचो अचो अचो। सोची मां हुन वटि घुमणु वियुसि। हाणे हे अरबीअ में आहे, मां तव्हांखे इन जी स्टोरी ॿुधायां। इहो किताब मूं वटि पियो आहे, कंहिंखे ॾिसणो आहे त मूं वटि अची ॾिसे। चए थो असीं वेठा हुआसीं हिकिड़े बाग़ में, त परे खां हिकिड़ो माण्हू सफ़ा उघाड़ो, हेॾियूं मुछूं, हथ में शराब जी बोतल, ऐं आयो ऐं असांखे फूक हयईं ऐं मूंखे चई त मां अब्दुल कादिर शाह जीलानी आहियां। नौज़ बिल्ला, उहो त अलाह जो वली आहे, उहो त कोन हो, पर उनजी शिकिल इख़्तियार त मां उहो आहियां। ऐं असांखे चयईं त मां तव्हांजा घर सुञाणो थो। चई असांजे घरनि जा ॾस ॾियणु लॻो त हिते मुंहिंजो घरु तव्हांजो हिते आहे, तुंहिंजो पाड़े में हीअ आहे। ऐं चई मां 5 वक़्तु निमाज़ उते पढ़ आहे, उघाड़ो शराब जी बोतल हथ में। ऐं पोइ हिननि खे मुतासिर करण जी कोशिशि कयईं। वरी हिकिड़ी का छोकिरी उते आई, का वटी खणी आई त असांखे पढ़ी ॾे। उनखे पढ़ी वरी चई त मूंखे हथ में ॾिनी, हथ में जो वटी कीअं सफ़ा बर्फ़ जे मूं खणी उछलाई। माना त इहो हिन अब्दुल कादिर छाकाणि इंटेलिजेंट हो, इन्हीअ खे शैतान रुकरूट पियो करे त मां तोखे हिते पीर कयां, त जीअं माण्हुनि खे तूं गुमराह करे। ईअं कंदा आहिनि इंटेलिजेंट छोकिरनि खे एप्रोच था कनि इहे शैतान, त असांजे अची ऐं पीर थिए। पोइ चई त मां जॾहिं मके में मोटी आयुसि ऐं पोइ उते वञी मां जॾहिं किताब पढ़िया त चईंदो हे त हर दौर ते थींदो आहे, हर दौर में अहिड़ियूं स्टोरियूं मौजूदु आहिनि त शैतान ईंद जिन थी वरी हुनखे उॾाईंदो बि आहे मथे, तव्हांखे उॾाईंदा बि मथे, त जीअं तव्हां सम्झो त अलाह जो को वॾो पहुतल माण्हू आहे। तंहिंजे कर पर हुनखे छा चवंदा त असीं बुज़ुर्ग आहियूं। हाणे उहो पंहिंजो नालो छा पुछे, मां शेख अब्दुल कादिर शाह जीलानी आहियां। या वरी कॾहिं चवंदा आहिनि त जेको सो असां फ़रिश्ता आहियूं। त अलाह ताला वटि इहे जॾहिं वेंदा त चवंदा साईं असां कंहिं शैतान चवण कोन लॻासीं, उहे फ़रिश्ता हुआ या नेक माण्हू आहे। क़ुर में अचे थो सूरह सबा में, यौम यहशरुहुम जमीआ सुम यक़ूलु लिल मलाइकत, त जॾहिं चवंदा त असां फ़रिश्तनि खे जेको सो असांजा फ़रिश्ता ईंदा साईं, चवंदा त असीं अलाह जा फ़रिश्ता आहियूं, त उनजो चवणु न मटूं छा जो हाणे असांजी जहन्नम में वेंदी। त अलाह उन फ़रिश्तनि खे घुराईंदो, पुछे थो अलाह साईं सुम यक़ूल लिल मलाइकत, फ़रिश्तनि खे चए थो हाउला इयाकुम कानू याबुदून, जी हे त चवंदा हे तव्हांजी ॻाल्हि ॿुधंदा, तव्हां खां कंदा, वाक़ई इहा ॻाल्हि आहे छा? त हू छा जवाब में चवंदा, कालू सुभानक, उहे फ़रिश्ता चवंदा अलाह साईं तूं सुभान आहीं, अंत वलियूना मिन दूनिम, तूं ऐं असांजो दोस्त आहीं, ही असांजा दोस्त न आहिनि। बल कानू याबुदून अल जिन, इहे जिन्ननि खे चयो मञींदा हुआ जेको असांजो नालो यूज़ कंदा हुआ। अक्सर बि मोमिन अक्सरियत इन्हनि जी उनखे मञींदा हुआ। तंहिंजे करे अलाह फरमाए थो त हिन दुनिया में मां तव्हांखे क़ुर ॾिनो आहे, नबी करीम सलाह जी हदीसूं, उनजी सुनत मौजूदु आहे। रसूल सलाह सलाम चयो न, जॾहिं असीं चऊं था अहदिन सिरातल मुस्तक़ीम, अलाह असीं सिधो रस्तो ॾेखार या सिधे रस्ते ते पियो हलाए, त रसूल सलाम फरमायो त मां तरक़्तु फ़ीकुम शयूं, 2 शयूं छॾे थो वञा, जे इन्हनि खे चंबिड़ी पवंदो गुमराह कोन थींदो, किताबुल्लाह व सुन्नती। इहे 2 शयूं जेके तव्हांखे हिननि जिन्हनि खां बचाईंदियूं। सॼो तव्हांखे हे क़ुर ॾसे वेठो न इहो, हाणे त ॿुधाए हेतिरी आयतनि ॿुधण खां पोइ बि तव्हांखे यकीन न अचो ऐं तव्हां फासिजी वेंदव हिननि खां। बाक़ी अलाह चए थो फ़रीक़न हदा व फ़रीक़न हक़ अलैहिम ज़लालत, हिन दुनिया में 2 टोला आहिनि ई आहिनि। हिकिड़ो जेके हिदायत ते आहिनि, उहे जेके अलाह जी ॻाल्हि ॿुधनि था, क़ुर खे सम्झनि था पंहिंजी ॿोलीअ में, जर्मन जर्मनीअ में, चीनी चीनीअ में। ईअं त न आहे त अलाह ताला असां सां जर्मनी में ॻाल्हाईंदो, छो ॻाल्हाईंदो? ॿोलियूं सभु रब जूं आहिनि, सिंधी बि अलाह जी आहे, उर्दू बि अलाह जी आहे, पोइ छो न हुन में अलाह जी ॻाल्हि ॿुधूं? छो? इन मुतख़ज़ू शयातीन ओलिया मिन दुनिल्लाह, जो इन्हनि शैतान सां यारी रखी, या शैतानी जिन्ननि सां या शैतानी इंसाननि सां। व इहा सबून अन मुहतनू, ऐं पक ॼाणंदा त असां त वॾा पीर आहियूं, सचा पीर आहियूं। छो त हू उनखे धोखो ॾियनि, छो इन लाइ था चवनि असीं सचा पीर आहियूं, जो क़ुर पढ़नि ई कोन था, त इहे ठगी आहे। हे चवनि था न असां सचा आहियूं, इहा सबून ऐं सम्झनि था लफ़्ज़ी तर्जुमो। त चए थो त इन्नहुम मुतख़ज़ू शयातीन ओलिया, इन्हनि शैताननि सां खे ओलिया करे वरितो आहे, मिन दूनिल्लाह, अलाह खे छॾे, माना क़ुर खे, नबी साईं जे तइलीम खे छॾे, उहे इहा सबून ऐं सम्झनि ईअं था अनहुम मुहतदून, त असां त आहियूं ई असां हिदायत वारा। ऐं रसूल सां वरी छा थो सम्झाए इन आयत ते, मां अरबीअ मां कयां थो, पर मां चवां थो पोयां मूंखे माना अचे थी, मां इतां ई तव्हांखे ॿुधायां। ॿुधो, हज़रत अयाज़ बिन हमार मुजाशी रिवायत है कि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने एक दिन इरशाद फरमाया, मैंने इरशाद फरमाया, अल्लाह चए थो त मैंने अपने सब बंदों को हक़ की तरफ रुजू करने वाला पैदा किया। मूं माण्हुनि भई नेचर हिननि खे क़ुर सां एफिनिटी हूंदी ऐं हदीस सां माना शौक़ु हूंदो, लेकिन शैतान मेरे इन बंदों के पास आकर उन्हें उसके दीन से बहकाते हैं
और मैंने अपने बंदों के लिए जिस चीज़ों को हलाल किया है वो उनके लिए हराम करार देते हैं। ऐं अल्लाह चए थो क़ुर में, इन्नहू माना इहो शैतान यराकुम तव्हांखे ॾिसे थो, हींअर बि बीठो आहे हिते, बीठो हूंदो मुंहिंजे आस पास, व कबीलहू ऐं हिन जो कबीलो, मिन हैस ला तरनुम तव्हां हुनखे कोन था ॾिसो। लेकिन इन जो वसु कंहिं ते हलंदो, इन्ना जलना शयातीन ओलिया, असां इन्हनि खे पावर उन्हनि जे मथां ॾिनो आहे, लिल्लज़ीन ला युमिन, जंहिंमें ईमान ई कान्हे। ऐं पोइ ईमान नथनि त पोइ वरी आर्ग्यूमेंट कहिड़ा कंदा, अलाह उहो बि ॾसे थो। वैज़ा फअलू फाहिशतन, जॾहिं का बुराई कंदा, माण्हुनि खां ॾोकड़ वठंदा, भंग पीअंदा, ज़नाऊं कंदा, सभु कुझु कंदा, त उनजो जवाबु छा ॾींदा? वैज़ा फअलू फाहिशतन, जॾहिं को बुरो कमु कंदा लिकी माण्हुनि जे दाड़ो, त बुज़ुर्ग थी वेंदा। कालू वजरना अलाई आबाना, त अलाह बाबा असांजे ॾाॾे बाबे इहो ई कमु कंदो, असां नंढे लाइ ॾिसंदासूं। हाणे नंढे लाइ जो लफ़्ज़ हिते कोन्हे, पर चवंदा वजरना अलाई आबाना, असां पंहिंजे पीउ ॿारनि खे इहो ई कमु कंदे ॾिठो। वल्लाहु अमरना बिहा, माना अलाह इहो ई चाहियो आहे न। उहे बुज़ुर्ग आहे वॾा, केॾा हुन जा आहिनि, कुबा ठहिया पिया आहिनि, त अलाह ज़रूरु उन्हनि खे इहो कमु चयो आहे, त असीं उन ई दीन ते आहियूं न, असां वरी कहिड़ी ॿी था कयूं। कुल इन अलाह ला यामुर बिल फहशा, अलाह कॾहिं बि फ़हाशी करण जो हुकुम कोन ॾींदो त तव्हां माण्हुनि जा पैसा खाओ। अलाह चए थो मज़ूरी कयो, पंहिंजो हिलाल कमायो। हे जेको माण्हू ॾेई था वञनि, इहो छाजे लाइ ॾियनि था तव्हांखे, छो ॾियनि तव्हांखे? अतक़ूलू अलाह माला तालमून, छा तव्हां अलाह ते अहिड़ियूं ॻाल्हियूं था कयो जो की तव्हां ॼाणो ई कोन था। शैतान जो मक़सदु छा आहे? शयातीन जिन्नों की मदद से करामतें दिखाना, उनको पीर बनाकर मुआशरे में फैलाना, उनको इस्तेमाल करके शिरक फैलाना, और उलमाए सू माना ठग आलिम, गुनाहगार आलिम बना के बातिल को हक़ से टकराना, इन कूड़ के क़ुर सां मुक़ाबिलो कराइणु। तंहिंजे करे अलाह फरमाए थो त वला ताकुलू मिमा लम युज़्किर इस्मुल्लाह अलैहि, जॾहिं बि का शइ खाओ उन ते अलाह जो नालो वठी खाओ। इन्नहू लफ़िसुक, इहो हिकिड़ी नाफ़रमानी आहे, माना मानी खाइण महिल बिस्मिल्लाह कयो, पर ख़ासि तौर ज़बह करण वारा। पर चए थो इन शयातीन लयूहून इला ओलियाहम, ऐं शैतान पंहिंजा जेके यार ठाहिनि था इंसाननि मां, उन्हनि जे कन में अचे ॻाल्हाइनि था, लियुजादिलुकुम, त तव्हां सां बहस कनि। इन अतउतुमुम, जे उन्हनि खां मुतासिर थी ऐं उन्हनि जे चवण ते हलंदो, इन कुम ल मुशरिकून, त तव्हां मुशरिक थी वेंदो। छो त मुशरिक जहन्नम में थो वञे। शैतान जो पर्पज़ इहो आहे, अलाह खे चैलेंज ॾेई आयो आहे त तव्हांजो आदम अलैहिस्सलाम खे मूंखां ई चयो त सजदो करे, मूं न कयो आहे, हाणे ॾिस त ही आदम तुंहिंजा उन औलाद कहिड़ी थो मान सां हालत कयां। शैतान जेके इंसान ठाहे थो न, पंहिंजे उनखे कननि में कुट कुट करे, उनजा नाला मुख़्तलिफ़, चवंदा रिजाल ग़ैब, माना ग़ैब जी ख़बर आहे, काहिन माना हे जादूगर आहे, ऐं ॿियो करामतुनि वारो पीर, साईं करामतूं ॾेखारे। कीअं थो करे? साईं असांखे हवा में थो उॾाए ॾेखारे, असांखे मूंखे हथां खां पकिड़े हितां खणी वञी उहो मिसाल राणीपुर पहुचाई, इहो करे सघे थो, छो त हिनखे पावर ॾिनल आहे शैतान। चए थो इन मां ज़ालिकुन शैतान युख़िफ़ ओलियाहू, इहो शैतान आहे जेको पंहिंजे इन्हनि कूड़नि पीरनि खां तव्हांखे डिॼारे थो। फला तख़ाफ़ू, अलाह चए थो तव्हां अलाह वारा आहियो, क़ुर वारा आहियो, न डिॼो इन्हनि खां, इन खां इम्प्रेस न थियो। व ख़ाफ़ूनी, मूंखां डिॼो, इन कुंतुम मोमिनीन, जेकॾहिं मोमिन आहियो। शैतान खे जेको अलाह सां पावर ॾिनो आहे, पहिरियों पावर आहे त भारी वज़न उठा कर उनको हवा में उड़ाना, वज़न खणी सघनि था। छो त जेके इनजा जिन आहिनि शैतान, इहो बि कमु करे सघनि। इंसानों से बराह रास्त बात करना और इंसान बनकर नज़र आना, इहो जो पावर आहे। ऐं ओलिया और शैतान, जेके शैतान पंहिंजा रिक्रूट कया आहिनि, जेके उनजे चवण में आहिनि, ख़ुशि करने के लिए उनको हवा में उड़ाना, तवाफ़ कराना, मालदार बनाना, ऐं साहिब करामत मशहूरु कबो। पर हज कोन करणु ॾींदा, उनखे पलीती क़ाइमु रखंदा। चवंदो हल तोखे हज थो करायां, यकदमि खणी वञी तवाफ़ कराईंदसि, अरफ़ात ते वेंदो ई कोन्हे, अरफ़ात न वियो त हज ई कोन्ह थींदो। ईअं उन सां ठगी करे पोइ तव्हां ॾिसंदो त उते साईं पियो थो तवाफ़ करे। माण्हू चवंदा अदा मां साईं खे ॾिठो तवाफ़ पे कयईं, चई न बाबा साईं त हिते वेठो, हाणे साईं वॾो पीर मशहूरु थियो, सभु अचे पछाड़ीअ में, पहिरें त छा पर सजदर में किरंदा त हे वॾो को पहुतल माण्हू आहे, जॾहिं की शैतान जो सॼो कमु कयो आहे। ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। अञा 2 सेक्टर मूंखे करणा आहिनि, तव्हां ॾिसो त मां थकिजी पवां थो, तंहिंजे करे वरी कॾहिं कॾहिं ज़बान कमु कान थी करे। तंहिंजे करे हींअर इन्हनि सेक्टर में थोरो जेकॾहिं मां पढ़ण में हेॾे होॾे का कयां थो, दिलि में न कजो, पर माना सही कंदुसि मां।
शैतानी जिन जो पावर कहिड़ा कहिड़ा नंबर ॿुधायांव, भारी वज़न उठाकर हवा में खणी थो वञे। हाणे क़ुर में इन जो सबूत, हज़रत सुलेमान सलाम जे महफ़िल में हुन बल्कीस जो तख़्तु खणी अचिणो हो, त चवे थो हज़रत सुलेमान सलाम, काल या अयुल मलउ, ए मुंहिंजो सहाबियो, अयुकुम यातीनी बि अर्शिया, इन जो इहो वॾो तख़्तु केरु खणी ईंदो, क़बल ऐं यातूनी मुस्लिमीन, मूं वटि अचे थी ऐं मुंहिंजी फरमान दर थियणु अॻु में मूंखे हुनजो तख़्तु खपे। त काल अफ़रीत मिल जिन, त हिकिड़ो जिन वेठो, उन चयो, अना आती कबी क़बुल तक़ूम मक़ामिक, मां खणी थो अचां, या तूं त उथंदे ई कोन हिन पंहिंजी मजलिस मां, त मां खणी ईंदुसि। व इनी अलाही कवियुनि अमीम, मूंखे वॾी ताक़त आहे, माना खणी सघनि था। उन खां पोइ ॿियो आहे त इंसाननि सां सिधो सं ॻाल्हाए सघनि था ऐं नज़र बि न अचनि। क़ुर थो चए, इन शयातीन लयूहून अला ओलियाहम, ऐं पंहिंजे यारनि सां ॻाल्हाइनि था, वही कनि था, लियू जादुलकुम, ऐं उनखे अहिड़ियूं था पाइंटूं त जीअं तव्हां अलाह वारनि सां, क़ुर वारनि सां बहस कनि। इन अततुमूं, जे हुननि खां तव्हां मुतासिर थी वेंदव, इन कुमल मुशरिकूं, त तव्हां बि मुशरिक थी वेंदव। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस शरीफ़ आहे, जंहिंमें अचे थो त बीबी आयशा रिवायत करे थी त नबी करीम सलाम ॿुधायो त के माण्हू आहिनि, अचे पुछनि त सही, हे जेके जादूगर आहिनि, काहिन आहिनि, इहे छा आहिनि? चई त इन जो को एतबार कोन्हे। माण्हू अर्ज़ु कयो, रसूल अल्लाह, कॾहिं कॾहिं उहे अहिड़ी ॻाल्हि कनि था जेका सची थी निकिरे। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इहा अलाह जे तरफ़ां जेको आहे सो हूंदी आहे, जंहिंखे शैतान यादि कंदा आहिनि ऐं उनखे पंहिंजे दोस्त में कुट कुट करे विझंदा आहिनि। हाणे इहो कुट कुट जेको कनि था, इन्हीअ ते मूं रिसर्च कई आहे त जेको अॻे ज़माने में उहो जेको टिक टिक कंदा हुआ न, जॾहिं का इलेक्ट्रिक या का शइ मोकिलिबी, त हाणे त सॼो सिस्टम थी आहे, पर अॻु में हूंदी टिक टिक टिक, इन टिक टिक मां उहो अखर ठहनि था। त हीअ बि जेको कन में कुट कुट करे थो न, चए थो त उनजे कन में जेसि तरह मुर्गी कुट कुट करती आहे, पोइ इन में 100 खां वधीक कूड़ मिलाए वञे कन में विझनि था, चई तॾहिं इहे जेके ॻाल्हियूं कनि था। चए थो त हे क़ुर जी आयत तर्जुमो कयां थो, थोरो थकिजी पिया। चए थो, ए आदम जी औलाद, तव्हांखे शैतान गुमराह न करे, जीअं तव्हांजे पीउ आदम अलैहिस्सलाम खे जन्नत मां कढराई ऐं पंहिंजो जेको कपिड़ा लहिराई, उहा ऐं इन जो कबीलो, इन हू यराको कबीलो, इन जो शैतान सॼो कबीलो तव्हांखे ॾिसे थो, मिन हईस लातऊं, तव्हांखे ॾिसण में कोन था अचनि। बाक़ी इना जालना शयातीन ओलिया लिल्लज़ीन ला युमिनून, जेके ईमान नथा आणनि, क़ुर नथा पढ़नि, माना कोन था कनि, हदीस कोन था पढ़नि, जेके सोर्स जा किताबनि जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त 2 शयूं छॾे थो वञा, इन खे पकिड़िजो, तव्हांखे टंगुनि खां छिकंदा, चकु विझिजो इन्हनि में, माना पको पकिड़िजो, त उन्हनि खे ख़राबु कनि था। अलाह फरमाए थो, इन हूअ समीउन अलीम, बेशक अलाह ई आहे जेको ॿुधे थो, ॼाणे थो। हल उन बिकुम अला मन तनज़ल शयातीन, अलाह ताला चए थो, तव्हांखे मां ख़बर ॾियां त शैतान कंहिंसां कॉन्टेक्ट करे सघनि था, कंहिं ते रहनि था, कंहिंसां कॉन्टेक्ट था कनि। चए थो, तनज़ुर अला कुल अफ़ाकिन असीम, चए थो उन्हनि माण्हुनि सां कॉन्टेक्ट कनि था जंहिंमें 2 शयूं आहिनि। पहिरीं अफ़ाकिन माना कुदरती तौर कूड़ो माण्हू ॾाढो इंटेलिजेंट हूंदो आहे, छो त हुनखे कूड़ खे लिकाइण लाइ वरी कूड़ ठाहिणो पवंदो आहे। त माना जेको माण्हू कूड़ हणे थो, माना निहायत ज़हीन आहे, ऐं जेके आदत आहे कूड़ जी। असीम माना हुन सां गॾु गुनाहगार बि आहे, न क़ुर पढ़े न निमाज़ पढ़े। पोइ जंहिं माण्हूअ में एॾी इंटेलिजेंस आहे जो हू कूड़ हणी सघे थो ऐं उन सां गॾु गुनाहगार आहे, त पोइ इन्हनि ते शैतान इन्हनि माण्हुनि सां कॉन्टेक्ट करे इन्हनि खे पीर ठाहिनि था। बाक़ी इन हू लईस लहू सुल्तानुनि, बाक़ी उन्हनि ते हिन जो वस कोन हले थो, अल लज़ीन, उन्हनि ते आमनू, जेके ईमान आणनि था, माना अलाह जे क़ुर खे, नबी साईं जी हदीस खे सम्झनि था, व अला रबिहिम यतवक्कलून, ऐं पोइ उन्हनि खे भरोसो अलाह ते आहे। इन्हनि ते शैतान जो वस कोन थो हले, उहो 2 माण्हुनि मां अची उन्हनि सां मुलाक़ात कनि था। इन मां सुल्तानू अल यतवल्लौनहू, ऐं इन्हनि सां दोस्ती आहे जेके हिन सां ख़ुदि दोस्तीअ जी ख़्वाहिश रखनि, छो त हिनखे चवंदा आहिनि तोखे मालदार था कयूं, पीर था कयूं, मुरीद थींदे तोखे टंगुनि खे ज़ोर ॾींदा, पोइ राति जो धूड़ पाईंदे, चरस पीअंदे, ज़नाऊं कंदे, केरु कोन ॾिसंदो। ऐं वल्लज़ीन हुम बि मुशरिकून, ऐं हिन सां गॾु शिरक कंदा, उन्हनि सां जो असरु हले थो। अलाह फरम वमई यतख़िज़ शैतान वलियन मिन दूनिल्लाह, अलाह खे छॾे जेकॾहिं शैतान सां जेको यारी रखंदा, फ़क़द ख़सिर ख़ुसरान मुबीना, सख़्तु खसारे जो कमु कनि था, ॾाढो वॾो खसारे जो कमु कनि था। बाक़ी अलाह चए थो, मां शैतान खे पावर छो ॾिनो आहे, छाजे लाइ? पाण ॿुधाए थो,
मां कान लहू अलैहि मिन सुल्तानिन, मां जेकॾहिं चाहियां त शैतान खे इन जे मथां हरामनि खे कूड़नि जे मथां बि पावर न हुजे, इलाह लिनालम, अलाह चए थो मां जन्नत मुक़ररु कई आहे, मां ॾिसण थो चाहियां। मई युमिन बिल आख़िरत, केरु आहे जंहिंजे आख़िरत ईमान आहे, मिमन हूअ मिनहा फी शक, इन मरण खां पोइ जन्नत जहनम ते कंहिंखे शक आहे। पर रब्बुक अला कुल्लि शैइन हफ़ीज़, अलाह हर शइ खे ॾिसे वेठो, हर शइ अलाह जे कंट्रोल में आहे, बाक़ी इन लाइ थो करे। ॿियो त ओलिया शैतान खे ख़ुशि करण लाइ जेके जा पीर कूड़ा पीर थियनि था, उनको हवा में उड़ाना, बग़ैर अरफात के उड़ा कर तवाफ़ कराना, मालदार बनाना, उनको साहिब करामत मशहूरु करना। माना हज ते मोकिलींदा पर हज कोन करणु ॾींदसि, उनजा अरकान छॾाए ॾींदसि, छो त पलीती क़ाइमु रहे, हज कंदो त पलीतीअ जो ते रिड्यूस थी वेंदी, इहो कमु कनि था। हाणे क़ुर में अलाह छा थो चए इन जे बारे में, अलम तर अना अरसल शयातीन अल काफ़रीन तोअज़ुम अज़ा, चए थो इहे इन्हनि अहिड़नि काफ़रनि खे वञी खानो ख़राबु था कनि। फला तजल अलैहिम, तव्हां इन ते तकड़ि न कयो, इन मां न उद लहुम अदा, इन्हनि जो मां पाण ई हिसाब किताब कयां थो। हाणे इहे छा कंदा त जॾहिं हिकिड़े खे पीर कयूं न, पोइ वरी हुनजे पुट खे बि पीर करण जी कोशिशि कंदा आहिनि ऐं उन खे नंढे लाइ खां ट्रेनिंग ॾींदा। हाणे हे ॾिसो, हाणे हीअ आहे न, हाणे हे इन पीर जो पुटु आहे, हाणे इन खे नंढे लाइ खां हवा में झले था बीहनि त बैलेंस करे, ऐं वरी जेकॾहिं हीअ आहे हिन खे करामत ॾेखारण जे लाइ त हे चाकू आहे थोरो मथे रखे झले था बीहनि, पोइ हुन मां रोशनी थी निकिरे, ऐं पोइ वरी इहो ट्रेन थी थो वञे त हाणे साईं हिन बुज़ुर्ग सां केरु पुॼंदो। ऐं चाइना बि ईअं आहे, शइ खे उछलाए पोइ बीह थी रहे, पकिड़े बीह था रहनि। तंहिंजे करे हज़रत ईसा अलैहिस्सलाम जेको आहे सो मैथ्यूस आयत 7:22-23 में चवे थो, जेको अंग्रेजी में माना कयां थो, त उते चए थो त ईसा अलैहिस्सलाम खे ॿी ठग जेके जिन ऐं शैतानी हा अचे चवंदा साईं असां त तुंहिंजे नालो वठूं पिया त असां करामतूं पिया ॾेखारियूं। यानी हे बि ईअं था कनि न, त ईअं त कोन त शैतान हिन खे चए त मां शैतान आहियां जहन में, चए थो असां फ़रिश्ता आहियूं, तोखे अलाह तो ते रहम कयो ऐं तोखे करामतूं तुंहिंजे, हींअर बि इहे जेके आहिनि से अलाह खे चवंदा तुंहिंजे करे करामतूं असांखे मिलियूं। त इहो जेको सो बाइबल में इहा साॻी आयत आई आहे, चए थो त जीसस चयो त मैनी विल से टू मी इन दैट डे लॉर्ड लॉर्ड हैव यू नॉट प्रोफीज़ योर नेम, मूंखे चवंदा अची त ए लॉर्ड लॉर्ड असां तुंहिंजे नाले ते करामतूं ॾेखारियूं, एंड इन योर नेम हैव कास्ट आउट डेविल्स, तुंहिंजे नाले ते माण्हुनि मां शैतान कढियासीं, एंड इन योर नेम डन मेनी वंडरफुल वर्क्स, ऐं तुंहिंजे ई नाले ते असां करामतूं वॾियूं वॾियूं ॾेखारियूं, एंड देन आई विल प्रोफेस अन टू देम, त हज़रत ईसा थो चए त मां चवंदोसांनि आई नेवर न्यू यू, हलो आउं तव्हांखे सुञाणा बि कोन, डिपार्ट फ्रॉम मी, भॼो हितां, यू दैट वर्क इनक्विटी, तव्हां शैताननि सां गॾिजी इहे करामतूं कयूं। इहो ई थो अचे, अॻियनि किताबनि में बि इहा पॉसिबिलिटी अचे पई थी। हे उर्दूअ में इन मां लिखियो वियो आहे, मां खयो आहे जिथां, चए थो ऐसे लोग अमूमन ये दावा या ढोंग करते हैं कि वो वलीउल्लाह या बहुत पहुँचे हुए बुजुर्ग या मुत्तकी और परहेजगार साहिब कशफ करामात हैं, लेकिन हकीकत ये है कि शयातीन उनकी खिदमत बजा लाते हैं और वो उस तक शैतान के करीब नहीं हो सकते जब तक ऐसे काम न करें जो शैतान को पसंद, मिसलन कुफर शिरक वगैरह। बस जब वो ऐसा करते हैं तो शयातीन से खुश होकर उनकी बात ज़रूरतें पूरी करते हैं। इमाम इब्न तैमिया रहमतुल्लाह ने इन फ़रेबी बुज़ुर्गों की हकीकत बयान करते फरमाया था थे इनमें अक्सर अल्लाह के कलाम कुरान को निजात लिखे, पोइ शैतान चवंदो ख़ुशि करण लाइ हाणे तूं छा कर, पेशाब में या कंहिं शइ में क़ुर जी आयत पने ते लिख, त चवंदो हे त अलाह जो फ़रिश्तो मूंखे चए थो, मूंखे लिखण में छा आहे, इहो कमु कराए। त चए थो त शेख अल इस्लाम इन्हनि अहिड़ा कूड़नि पीरनि जेके शैतान जे करे पीर थिया आहिनि, फरमाए थो हक़ीक़त में इहे शैतान को धोखा ॾींदा आहिनि। पोइ इहे कीअं हिन खे धोखो ॾींदा, चए थो त कॾहिं कॾहिं वण में लिकी जॾहिं लंघनि चवंदा अस्सलाम वालेकुम, त माण्हू मुरीद वाइड़ा थींदा, अदा साईंअ खे वण सलाम कयो आहे, सम्झे न, दरअसल शैतान जो वण में दाख़िल थियण खे हिन खे मशहूरु करण जे लाइ शैतान इहे अटकलूं कंदा आहिनि, फरमाए थो। हाणे मिसाल थो ॾिए त इहे हिस्टोरिकल एविडेंस आहिनि, चए थो त हिकिड़ा पीर हो, उनखे शैतान खणी ऐं दमश्क जे पहाड़नि ते वठी वेंदा ऐं हवा में उॾंदो नज़र ईंदो, वरी 3 माड़ 4थी माड़ ते खिड़कीअ मां अंदरि घिड़ी ईंदो हो, ऐं जेको आहे सो पोइ माण्हू हुनखे ॾिसी चवंदा त वाह जो को बुज़ुर्ग आहे, इहो थो करे शैतान जो कमु करे सघे थो।
ऐं जेके आहे से वण बि हिन सां ॻाल्हाइनि था, पेड़ों पत्थरों का उनसे मुताफ़े होकर ये कहना कि मैं अच्छी तरह समझ ए वलीउल्लाह तेरे लिए खुशगवार, चवंदा अस्सलाम वालेकुम या वलीउल्लाह। त पोइ असांखे जेकॾहिं आयतल कुर्सी चए थो ओॾी महिल पढ़ो कोंजो मुरीद, त इहो सॼो किसो ड्रही हलियो वेंदो। अलाह इहो फरमाए थो। तंहिंजे करे वरी क़यामत ॾींहुं अलाह ताला इन्हनि शैताननि ऐं जिन्हनि खां पुछे थो, चए थो ॾियो ख़बर योम नशरुम जमिया, चए थो जॾहिं क़यामत जे ॾींहं ते सभिनी खे मां गॾु कंदुसि, या माशर जिन, त पुछे थो इन्हनि जिन्हनि खां, उहा जिन जेके शैतानी जिन, कदिस तक्सर तूं मिनल इंस, चई वाह जो तव्हां माण्हुनि खे भुलाए फ़ाइदो वरितो ऐं हेॾा माण्हू तव्हां वॾो ग्रुप जहन्नम में पहुचायो अथव। काल ओलियाहु मिनल इंस, त वरी जेके हिन जा दोस्त हुआ इंसानी जेके कूड़ा पीर थिया, चवंदा अलाह साईं हिननि छा फ़ाइदो वरितो, रबना मस्तम त आबादुना बेबादुन, असां बि फ़ाइदो वरितो, पीर थियासीं, ॾोकड़ मिलिया, ज़नाऊं कयूंसीं, शराब पीतासीं, हिननि बि फ़ाइदो वरितो। बलगना अजलन लज़ीन अजलत न, बसि पोइ हाणे जेको हिसाबु थियो आहे सो थियो आहे, जेको असांखे नसीब में हाणे पादर लॻनि था। त अलाह चए थो काल नार मसवाकुम, चई तव्हांखे जहन्नम में वेंदव, इहो ई तव्हांजो ठिकाणो आहे, ख़ालिदीन फ़ीहा, हमेशह रहंदो, इला माशा अलाह, बाक़ी अॻिते अलाह जी मर्ज़ी, इन रबक हकीम अलीम। त पोइ उते जेके आहिनि, पोइ उते छा चवंदा, चवंदा मरी वियासीं, हे त सॼो कूड़ निकितो। पोइ अलाह खे रुकेस था कनि, अलाह साईं पर हिकिड़ो कमु कर, चई कहिड़ो, चई कालज़ीन कफ़रू, इहे जेके काफ़र थी विया, रब साईं रबना अरनल्लज़ीन अज़ल्लाना मिनल जिन वल इंस, घटि में घटि अलाह साईं उहे असांखे ॾेखार जेके जिन हुआ ऐं वरी शैतानी इंसान जेके कूड़ा पीर थिया असांखे ॾेखार। अलाह चयो छा कंदव, चवनि था नजल हुमा तहत अक़दाम, सूरह फुसिलत आहिनि 29, त असां हिन जे मथां पेर ॾियूं, यकून अस्मिन, त जहन्नम जे तरे में वञनि। चए थो असांखे रुॻो इहो कमु करणु ॾे, असांखे हिन में एॾी बाहि आहे जो इन्हनि असांखे गुमराह कयो। अड़े बाबा गुमराह त तव्हां क़ुर खे छॾे थियव न, तव्हां जेकॾहिं क़ुर खे माना सां जेको मां ॿुधायां थो जे इहे माना इहा तव्हांखे सीन त क़ुर में ॾिनल आहिनि न, पोइ तव्हां पढ़िया कोन, हाणे तव्हां हुननि खे ॾोह ॾियो। त चवनि था त अलाह साईं न जल हुमा तहत अक़दाम न, माना असां क़दमनि जे उन मथां चढ़ूं हुननि जे यकूना त थी पवनि मिनल असफलिन, सभा तरे में हलिया वञनि। यार रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह जो रसूल हो, पर हे जेके कूड़ा पीर जेके शोबाज़ी कनि था शैतान जे चवण ते, अलाह जो रसूल त कोन कंदो। तंहिंजे करे मिसाल तौरु हिकु दफ़े हीअ हदीस शरीफ़ अचे थी त अलाह जो वली ज़ाहिरी तौरु हिकु आम माण्हू वांगुरु ॾिसिबो, ऐं नबी साईं छा कयो, चई त अंस बिन मालिक फरमाए थो त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैनमा नहुन जुलूसन फिल मस्जिद, चई असां मस्जिद में वेठा हुआसीं अलाह जे रसूल सां गॾु, दख़र रजुल अला जमलिन, हिकिड़ो माण्हू उठ ते आयो, फनाखुल मस्जिद, उठ खे ॿधई मस्जिद में, सुम अकलहू, पोइ हुनजी गोॾो ॿधई, सुम काल अची निहारे सभिनी खे, हीअं निहारे चए थो अयुकुम मुहम्मद व रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त निहारे चईंदो बाबा तव्हां में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केरु आहे, माना छा मतिलबु आहे जो, त जेकॾहिं अॼोके कूड़े पीर वांगुरु मथे वेठो हुजां, 10 माण्हू पिया टंगुनि खे ज़ोर ॾियनि हा, पेरनि खे ज़ोर ॾियां, वॾो को पगड़ ॿधल हुजां, त सुञाणे वञे हा न। हाणे तव्हां वटि अहिड़ो पीर वेठो हुजे या को अचे थो मुर्शिद, त परे खां ॿिया सभु हेठि वेठा आहिनि, उहो मथे खट ते टंग जो वेठो आहे, त अचे पुछे थो त काल लहुम अयुकुम मुहम्मद व रसूलुल्लाह, त छा चवणु लॻा, फ़कालू हाज़ा रजुलुन अबियद मुतकी, जेको ही टेक ॾेई वेठो आहे अछे रंग जो, इहो आहे रसूलुल्लाह। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। त हाणे असां 4 निशानियूं बयानु था कयूं जेके असुलु वली अलाह जा सचा। पहिरीं निशानी त फमन रग़िब अन सुन्नती फलैस मिनी, माना उहो वली नबी साईं जे सुन्नत ते हलंदो। ॿी निशानी ॿुधाई मां तो आम माण्हू थींदो, जेको नबी साईं बि वेठो हूंदो त ॿाहिरियो माण्हू हुनजी पोज़ीशन मां कोन सुञाणंदो त अलाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ो आहे, साहब वञी घुली मिली वेंदा। टी निशानी त अलाह जो वली आम माण्हुनि सां गॾिजी खाईंदो, ईअं त हुनखे कुकड़ टंगूं मिलंदियूं, हेठि वरी छोलनि जा चांवर पिया हलंदा। ॿुधो, हिकु दफ़े साहबिन वटि खाधे जी शइ कान हुई, पोइ किथां कटोरो खीर जो आयो, सो सभिनी पीतो, ऐं आख़िर में जेको आहे सो पंहिंजे साहबीअ खे ॾिनई,
हिकिड़े खे, चईं त काला कुद फशर, मूंखे चईं त तूं वेही पी। हाणे मूंखे नालो ज़हन मां निकिरे थो पर इहा हदीस आहे सही बुखारी जी। चईं पी, चए थो मां पीतो। फ़काल चईं वरी पी, फशरिब तो फमा ज़ाल यकुल, हर हर पियो चवे त पी पी हता कुल्त, जो मूं चयोमांसि ला वल्लज़ी बअसक बिलहक़, ए मूंखे कसम आहे उन रब जो जंहिं तोखे हक़ सां रसूल मुक़ररु कया, मां अॼु लहू मसलकनि, माना पहिरीं 70 पीतो आहे उन कटरे मां। पोइ वरी मूंखे ज़हन में नथो अचे नालो, ईंदो त ॿुधाईंदोसांव, त उन खे चई तूं पी। पोइ चए थो हर हर चए पी 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 पी, जॾहिं मूं चयो त मां अॼु लहू मसलकनि, हाणे पेट में जाइ कान्हे, त पोइ आख़िर में 70 माण्हुनि पीतो आहे, उन्हनि ओबर बचाई आहे। वरी हिन सहाबीअ खे पीतो आहे, चए थो काल फरनी, पोइ चई पोइ मां उहो प्यालो ॾिनोमांसि, पातो पोइ हमदिल्ला चई अलहमदिल्ला, ऐं चई बिस्मिल्लाह शरब फज़, बचियल खीर पाण पी वियो। इहो आहे अलाह जे वलीअ जी निशानी। मां जॾहिं मके में पढ़ंदो हुउसि त असां 6 शागिर्द हुआसीं हिकिड़े बुज़ुर्ग जा, पोइ असांखे दावत कयईं त असां 6 ई वेठासीं। पहिरीं असांखे इन बोड़ विझी वियो, असां मानी खाधी, पाण न पियो खाए। जॾहिं असां बस कई त असांजो बचियल बोड़ हिकिड़ी प्लेट में विझी थोरी रस विझी पाण खाधई। त मूं चयोसि हज़रत इहो तव्हां छा था कयो? चईं सुनत इहा ई आहे, इहा आहिनि अलाह जे वली जी निशानी। चौथी निशानी आहे त हर अलाह जो वली चंदन मां कोन खाईंदो, कोन को धंधो कंदो। नबी करीम सलाम फरमायो मां कसब रजुल कसबन, जेको माण्हू को कमाई करे थो अत्यमिन अमल यदी, जेको सभ खां बहितरीन भई हथ जो को कमु करे, ऐं पोइ जेको इन मां पंहिंजे घर ते पाण ते ख़र्चु करे, पंहिंजे घर ते ख़र्चु करे ऐं पंहिंजे नौकरनि खे ॾिए, इहो सदको आहे। इहा आहे अलाह जी वॾी निशान। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे सो काल साल तो आयशा, मां कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यसनो फिल बेतई, त चई नबी साईं घर में छा कंदो? चयईं त असां सां यकून फी महिनत अहली, पंहिंजे घर वारीअ जे कमनि में हथु विझराईंदो ऐं पंहिंजो कंदो हो, ऐं पर जॾहिं निमाज़ ईंदी टाइम त पोइ पाण घर खां निकिरी वेंदो हो। तंहिंजे करे खादमनि ते मुशक़त, हिते त असांजा जेके पीर आहिनि घटि वधि खादमनि खे था ॻाल्हाइनि, सम्झनि था त असांजा के नौकर आहिनि। चए थो हिकिड़ो शख़्स आहे नबी साईं फ़काल या रसूल आहे कम न फुआन खाद, चई असांजा नौकर उनखे घणा दफ़ा छूट ॾियूं, पर सम्मत वरी चई साईं वरी ॿुधाए। पोइ आख़िर जॾहिं टियों दफ़ो पुछईं त काल आफ़ू अनू फी कुल योमिन, चई नौकर खे 70 दफ़ा ॾींहं में माफ़ी ॾियो, घटि वधि न ॻाल्हाए, 70 दफ़ा। उन खां पोइ रसूल फरमायो आहे इबाद अल्लाह तदाऊ, बीमारी जो इलाजु करायो, वला तदाऊ बिल हराम, हराम सां इलाजु कोन्ह थींदो। मतां चयो त हाणे शराब पीअंदे न पेट साफ़ु थींदई, तंहिंजे करे इन अलाह लम यजल शफ़ाकुम फी हरम अलैकुम, अलाह ताला भंग में, चर्स में, शराब में, बुरनि शयुनि में, इन में को बि इलाजु कोन रखियो आहे। बाक़ी अलाह फरमाए थो त अक्सरियत गुमराह हुआ, इन तुते अक्सर मनफ़िल अर्द, जेकॾहिं तव्हां अक्सरियत जे पोयां हलंदव जुज़िलू कन सबीलिल्लाह, त तव्हांखे अलाह थिए वेंदव त इन्हनि मेलनि में एॾा माण्हू अची गॾु थिया थियनि, इहा अक्सरियत आहे। ईअं यतबून इला ज़न, इहे छो अक्सरियत एॾी थी आहे? छो त क़ुर खे पढ़ंदी कोन था। इहे थो चए न यतबून इला ज़न, माना अलाह जी ॻाल्हि कोन ॿुधंदा, इन माण्हुनि खां ॻाल्हियूं ॿुधंदा। इन हूं इला यख़रुसून, ऐं उन में अटकलबाज़ी था कनि ॻाल्हियूं ॿुधी, क़ुर पढ़ंदी कोन था। इहा सॼो जेको मजमूओ थो गॾु थिए न पीरनि ते, इहे सभु आहिनि जॾहिं कॾहिं क़ुर खे हिकु लफ़्ज़ माना सां कोन पढ़ियो त अलाह छा थो चए? इन रबक हू आलम, चए थो अलाह चए थो मूंखे वधीक ख़बर आहे, मई यज़ुल अन सबीली, त केरु आहे संदसि वाट खां भुलियल। पाण थो रब चए त अक्सरियत गुमराह आहे, उहो आलम बिल मुहतदीन, ऐं आला हिदायत याफ़्ता खे बि ॼाणे थो। तंहिंजे करे फ़कुलू मिमा ज़ुकिर इस्मुल्लाह अलैहि, उहा शइ खाओ त पलीतीअ खां बचो। जॾहिं बि खाओ त चओ त बिस्मिल्लाह रहमान रहीम, इन कुंतुम बि आया थी मोमिनीन, जिन क़ुर खे मञो था त बिस्मिल्लाह चओ हर शइ ते। वमा लकुम अल्लाह ताकुलू मिमा ज़ुकिर इस्मुल्लाह अलैहि, तव्हांखे छा थियो आहे जो खाइण महिल बिस्मिल्लाह रहमान नथा पढ़ो, जॾहिं के वक़्तु फसल लकुम, ऐं अलाह इहे जेके तव्हांखे अलाह शयूं ज़ाहिर कयो त हराम कयूं आहिनि, सी अवाला बेशक बयां कयो, पर जंहिं हराम जे खाइण लाइ अवी लाचार थियो, पोइ ॿी ॻाल्हि आहे, कॾहिं बुख थो मरे जज़ीरे में आहे, पोइ हराम मां खाई सघे थो। बाक़ी घणा अणॼाणाईअ सां पंहिंजनि सदनि सभा ज़रूरु भुलाइनि था, छो त तुंहिंजो पालणार हद खां लंघंदड़नि खे चङी तरह ॼाणंदो आहे। तंहिंजे करे ज़ाहिरी गुनाह बातिनी गुनाह सभु छॾे ॾियो। जेकी गुनाह कंदा आहिनि से जेकी कनि था तंहिं सभा सिघो सज़ा ॾिबनि, सयुजज़ऊन सिघो सज़ा ॾिबी बीमा कानू यख़्तरिफ़ून, जेको ग़लति कमु कनि था। तंहिंजे करे जंहिं शइ ते अलाह जो नालो न कजे तंहिं मां न खाओ,
जो इहो गुनाह आहे ऐं शैतान पंहिंजे यारनि खे इन लाइ विसविसो विझंदा आहिनि त अव्हां सां जहिड़ो कनि नेक माण्हुनि सां क़ुर वारनि सां ऐं जेकॾहिं संदो चयो मञींदो उन्हनि खां इम्प्रेस थींदव त पोइ इन कुमल मुशरिकूं त तव्हां बि मुशरिक थी वेंदव। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त हिकिड़े जेको आहे सो हज़रत अदी बिन हासिम पंहिंजो जेको आहे सो हाज़ुर थियो नबी साईं वटि ऐं क़ुर जी आयत पढ़ी त व अहबारहुम व रुहबानहुम अरबाबन मिन दूनिल्लाह, माना इहे पंहिंजे आलमनि दरवेशनि खे अलाह बनाए छॾिया ख़ुदा खां सवाइ। पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहे माण्हू इन्हनि बुज़ुर्गनि जी ठगनि जी इबादत कोन था कनि, लेकिन उन्हनि लाइ उहा का शइ हलाल कनि था त क़ुर खे कोन था ॾिसनि खे हलाल था सम्झनि, ऐं जेकॾहिं हू का शइ हराम कनि था त क़ुर ॾे नथा ॾिसनि उहे शइ खे हराम करे था छॾनि, त इहो इन लाइ इन्हनि खे रब करे था सम्झनि। इहो तंहिंजे करे अलाह फरमाए थो त कज़ालिक जअलना फी कुरियतन अकाबिर मुजरिमीहा, हर ॻोठ में तव्हांखे अहिड़ा ठग मिलंदा ऐं लियमकरू फीहा त जीअं त इन ॻोठ में फ़साद विझनि, वमा यमकरून इला बि अनफुसिम, इहे पाण खां सवाइ ॿिए कंहिं लाइ फ़साद न कंदा आहिनि, वमा यशून खे ख़बर कान्हे का। की अलाह फरमाए थो फमई युरिदिल्लाह यहदिय यशरउ सदरउ इस्लाम, पोइ जंहिं लाइ अलाह घुरंदो आहे न उनजे सीने खे हिदायत लाइ खोलींदो आहे, यानी क़ुर पढ़ंदा माना कंदा फुट यकदमि सम्झ में अची वियो। बाक़ी जंहिंखे भुलाइणु घुरंदो आहे न तंहिंजे सीने खे अहिड़ो सोढ़ो कंदो आहे जो क़ुर ॿुधंदा त ईअं हू तंगी महसूसु कंदा ॼण आसमान ते चढ़ंदा। हाणे आसमान ते चढ़ण जो मतिलबु छा आहे? आसमान ते जीअं मथे वेंदव त ऑक्सीजन घटिबी आहे त साह तंग थींदो आहे, सीनो भीचबो आहे, त चए थो इहे क़ुर खे जॾहिं ॿुधाइजे थो त ईअं था बुरो महसूसु कनि या तव्हां हुनखे क़ुर ॾिसियो त ॼण आसमान ते चढ़नि था। ऐं कज़ालिक यजला रिजिस, अहिड़ी तरह अलाह पलीती थो हणे अल लज़ीन ला युमिनून, जेके अलाह खे मञनि नथा, माना हिन क़ुर जे निज़ाम खे नथा मञनि। हाज़ा सिरात रबिक मुस्तक़ीम, हे जेको तव्हां हींअर ॿुधो वेठा इहो आहे रब जो सिधी वाट। बेशक असां निशानियूं उन क़ौम लाइ खोले बयानु कयूं आहिनि जेके नसीहत मञनि था। हे क़ुर असरु उन्हनि ते कंदो जेको नसीहत मञो, ऐं इन्हनि जे लाइ संदन पालणहार वटि बेश्तो आहे ऐं उहो संदन संभालींदड़ आहे। हीअ सभु उन करे आहे जो चङा कंदा कंदा, माना इहा जेका अलाह तव्हांखे हिदायत ॾिए थो तव्हांजे नेकिन जे करे थो ॾिए, माना वधीक तव्हांखे ॾिए थो, माना तव्हां घटि में घटि शिरक खां बचंदव न त पोइ अलाह तव्हांखे क़ुर सम्झ में अची वेंदो। बहरहाल हाणे इहो अॼोको मुंहिंजो प्रोग्राम हो। मां जेको आहे सो अलाह साईं खां दुआ घुरां थो त हीअ जेके तव्हां ॿुधो था इहे तव्हां रिकॉर्ड कयो, इहे शायदि इंटरनेट ते बि अची वेंदा ऐं अलाह ताला असांखे इहा सम्झ था फ़रमाए जो अलाह ताला चाहे थो त असीं जन्नत में वञूं ऐं असांखे सेखारे थो त कीअं इहे कूड़ा पीर शैतान जिन इंटरफियर कनि था हिन दुनिया में, ऐं अलाह अलो कयो अथनि। तंहिंजे करे जेको आहे अलाह फरमाए थो त इन्हनि माण्हुनि खे अलाह चवंदो त अव्हांजे रहण जो हंधु दोज़ख आहे, इन में हमेशह रहण वारा हूंदव, मगर जेकी अलाह घुरियो छो त तुंहिंजो पालणहार हिकमत वारो आहे। बाक़ी इहे ठग चोर इहे हिक ॿिए सां यारी था रखनि। क़ुर न वक़ज़ालिक नुवली बादल दालिमीन बादा, यानी इहे हिक ॿिए सां यारी रखनि था। बिमा कानू यक्सबून, जो अमल गंदा अथनि, गंदनि अमल वारनि जी दोस्ती गंदनि अमल वारनि सां थींदी। त पोइ अलाह ताला जॾहिं जहन्नम में वञे थो त पुछे थो या माशर जिन वल इंस, ए शैतान जे चवण में आयल इंसानो ऐं जिनो, अलम यातिकुम रुसुलुन मिनकुम यक़सून अलैकुम आयाती, त तव्हां वटि क़ुर कोन आयो हो, जेके अलाह जे रसूल तव्हां वटि क़ुर कोन आंदो ऐं पंहिंजी सुनत कोन ॾिनई, युनज़िरूनकुम लिका यौम हाज़ा, जंहिंमें सभिनी इन्हनि क़ुर में इन्हनि में इहे जेके ॻाल्हियूं तव्हां सां थियनि थियूं इन जो एडवांस में तव्हांखे ॾसियो ऐं त छा था चवनि, कालू शहदना, साईं ॻाल्हि सची थो चई, शहदना अला अनफुसना, चई चवंदा त असां पाण ते शाहिदी ॾिनियूंसीं, ग़रत हुमुल दुनिया, असांखे दुनिया जे मज़नि ठगियो, असांखे हुननि इम्प्रेस कयो, असांखे आसरा ॾिननि, तव्हां पीर थींदव, ॾोकड़ कमाईंदव, लिकी ज़नाऊं कंदव, शराब पीअंदव, चई दुनिया जी अट्रैक्शन में अची वियासीं। व शहदू अला अनहुम कानू काफ़रीन, असीं पाण ते हाणे शायदि असीं काफ़र हुआसीं। छो त अलाह इन लाइ थो चवे त ज़ालिक अन लम यकुन रब्बुक मुहलिकल क़ुरा बिज़ुल्मिन व अहला गाफ़िलून, यानी पैगंबर मोकिलण जो
इन लाइ थो मोकिले ऐं रसूल अलैहिस्सलाम मोकिले थो, क़ुरान ॾिनो अथई, हर शइ चई इन लाइ ॾिनी अथई त पोइ वरी मूंखे केरु न चवे त जेको आहे सो असां कंहिंखां ज़ुल्म कयो आहे, जहन्नम में मोकिले, ऐं जेको आहे सो बेख़बर आहे, न वटि क़ुरान हो सिध पोइ वीचारा छा कनि, तॾहिं त गुमराह थिया। त चए थो मां इन लाइ जेको आहे सो मां तव्हांखे क़ुरान ॾिनो आहे ऐं रसूलनि जे हथां तव्हां ताईं पैगाम पहुचाए त वरी मूंखे केरु न चवे। लिकुल दर्जातुनि में मां मिलूं, हर कंहिं जेके अमल कनि था उनजा दर्जा आहिनि, बुरा अमल त बुरनि जा दर्जा आहिनि, नेक अमल नेमल जा, वमा रबुक बि गाफ़िलिन अम्मा यामलून, ऐं अलाह गाफ़िल न आहे जेको अमल कनि था, अलाह हिकु हिकु शइ लिखे वेठो। ऐं ॿियो व रबुकल गनी ज़ू रहमा, तुंहिंजो पालणहार बेपरवाह ॿाझ वारो आहे, जेकॾहिं घुरे त अव्हांखे नास करे छॾे, ऐं अव्हां खां पोइ जंहिं लाइ घुरे तंहिंखे उन छा आहे, ऐं पोइ अलाह, हा हाणे अरबीअ मां थो कयां, सिंधी थोरो मुझाए थी मूंखे, ई यशा युज़िबकुम, अलाह चाहे त तव्हांखे मारे छॾे, पोइ यस्तख़लिफ़ मिन बादिकुम, पोइ तव्हांजो औलाद तव्हां खां पोइ जेको चाहे मोकिले, कमा अंशाकुम मिन ज़ुरियतिन क़ौम, जीअं तव्हांखे ॿियनि जो औलाद कयो अथई तव्हांजे अबा ॾाॾनि मां। बाक़ी इन मां तू अदूं ला, अलाह चए थो जेके क़ुरान में तव्हां सां ॻाल्हियूं मूं कयूं लाज़मन थींदियूं, वमा अंत बि मोज़िन, तव्हां अलाह खां भॼी कोन सघंदव, अलाह खे थकाइण वारा न आहियो, अलाह जे चंबे या सिस्टम खां ॿाहिरि निकिरी न सघंदव। तंहिंजे करे पैगम्बर चई, ऐं हाणे असांखे चओ, मां पाण खे बि चवां थो, मां को वॾो बुज़ुर्ग कोन आहियां, पर मां पाण खे बि चवां थो, कुल या क़ौम में मलू अला मकांतिकुम, चओ त ए क़ौम अमी पंहिंजे हंधि अमल करियो, आउं बि अमल कंदड़ आहियां, पोइ सिघो ॼाणंदव त आख़िरत में कंहिंजी आक़िबत चङी हूंदी, बाक़ी इन्नहु ला युफ़िल ज़ालिमून, ऐं ज़ालिम न छुटंदा। तो अलाह साईं असां ॿुधंदड़नि ते तूं रहम कर, या रब्बिल आलमीन तूं हर जाइ ते मौजूदु आहीं, जिन तुंहिंजो क़ुरान ॿुधो आहे सम्झो आहे, अलाह तुंहिंजे दिलि में इहो असरु विझ, ऐं इन्हनि खे एॾी सम्झ ॾिए जो इन्हनि ठगनि खां बची वञनि। अलाह साईं हिन खे जन्नत में जॻह ॾियो, या रब्बिल आलमीन असांखे सम्झाता फ़रमाए, निमाज़ पढ़ूं, तुंहिंजो ज़िक्र कयूं, रोज़ा रखूं, ग़रीबनि जी मदद कयूं, निमाज़ूं ऐं रोज़ा इहे पिणु चङो कमु, पर उहो को ॿियो फॉर्म जंहिंसां पसिजे पिरीअ खे उहो आहे त ॾियो ग़रीबनि खे। रिज़्क़ अलाह जे हथ में आहे, रिज़्क़ अलाह जे हथ में आहे, ऐं मां पंहिंजी ॻाल्हि न कंदो आहियां, पर मां छा कयां। हाणे मिसाल तौरु हिन महीने मूंखे पघारुनि जा पैसा कोन, जो स्टाफ आहे, पर हिकिड़ो ग़रीब आयो, उन जूं छोकिरियूं ॿ बीठियूं हुयूं, अलाए छा पियूं कनि, मुंहिंजो पढ़ो चवंदियूं, चई बाबो असांजो कमाए कोन थो, पहिरीं रिक्शो हुअसि किराए जो, उन त हलाईंदो, मुंहिंजो वठी आहे पीउ खे, ऐं वटि कुझु बि कोन हो, पर मिड़ई किथां पेट सोरे हुनखे 2,40,000 में रिक्शो वठी ॾियुमि त मुंहिंजो नियाणियुनि खे वञी पढ़ा। मुंहिंजो चवण जो मतिलबु आहे त अलाह ते तवकल कजे थी, इंसानु इहो न ॾिसो त मां चए थो शैतान तव्हांखे ख़ौफ़ ॾियारींदो त सुञा थी वेंदो जे अलाह जे रस्ते में, तोबा असल मां पंहिंजी तारीफ़ कंदो, पर मां इन लाइ थो ॾिसां जीअं तव्हांखे बि ख़बर पए त अलाह पाक असांखे असुलु शइ आहे, ग़रीबनि जी मदद कयो, ऐं मदद कीअं, रुॻो भतु न ॾियो न, या शइ उनखे पेरनि ते बीहारियो, को नंढिड़ो को दुकानड़ो या को गाॾड़ो, कुझु न कुझु कयो जो पंहिंजे पेरनि ते बीहनि, साइकिल वठी ॾियोनि त उन ते रखे ऐं शयूं विकिणनि। अल्हम्दुलिल्लाह, सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।